अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम द मॉर्निंग ऑफ धरती में तव्हां सभिनीनि खे चवंदासीं भलीकार। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीक ठाक चाक चंगा भला हूंदो ऐं सॼे वीक असांजो इंतज़ारु हूंदो त असीं ईंदासीं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं ऐं तव्हांखे इलाही कुझु ॿुधाईंदासीं पंहिंजे शो में। सियासत जे हवाले सां, एंटरटेनमेंट जे हवाले सां, सोशल मीडिया जे हवाले सां इलाही सारी चिट चैट करण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं अव्हांखे आगाह कंदा आहियूं त दुनिया जहान में छा थो थिए ऐं मुल्की सूरतयाल छा आहे। नाज़रीन, अच्छा असां सां गॾु नसीर बि आहे। नसीर, महिरबानी, तव्हांखे यादि त आयसि, तव्हां बि आहियां। कीअं आहियो अव्हां? ठीकु आहियो? ठीकु ठाक, माशाल्लाह। तबियत कीअं आहे? माशाल्लाह ज़बरदस्त। माशाल्लाह, अव्हांजी स्माइल में लॻे थो त अव्हां ठीकु ठाक आहियो। नसीर, तव्हां बि ॻाल्हाए सघो था व्यूअर्स सां? न, अव्हां सही पिया ॻाल्हायो ऐं मूंखे ख़बर नाहे, जीअं अव्हां चयो त अव्हांखे सॼो हफ़्तो असांजो इंतज़ारु, मूंखे ख़बर नाहे त माण्हुनि खे असांजो इंतज़ारु हूंदो आहे अलाए न, पर किथां किथां इहे वाइब्स ईंदा आहिनि त माण्हू असांजे शो खे पसंदि कनि पिया। इहा अव्हां सभिनी जी नाज़रीन मोहबत आहे। उनजे करे ई असीं चवंदा आहियूं त असांजो प्रोग्राम जेको आहे उहो अञा ते हले पियो, अव्हां उनखे पसंदि कयो पिया, उन लाइ अव्हांजी तमामु घणी महिरबानी। ऐं जीअं तानिया ॿुधायो त हर हफ़्ते असांजी कोशिशि हूंदी आहे त नवनि महिमाननि सां अव्हांजी मुलाक़ात करायूं, मुख़्तलिफ़ फील्ड में जन पाण मञायो आहे। उन सां गॾो गॾु सोशल मीडिया आहे, मुल्क जी सियासत आहे, इंटरनेशनल सियासत आहे, रांदियुनि जे जहान में छा पियो थिए ऐं ॿिया खोड़ सारा टॉपिक असांजे हिन प्रोग्राम जो हिसो हूंदा आहिनि। ऐं कोशिशि हूंदी आहे त सैटरडे संडे जी जेका अव्हांजी सुबुह जी शुरूआति थिए उहा यादगार ऐं ख़ुशगवार थिए। उनजे करे ई मुख़्तलिफ़ टॉपिक अव्हांजी ख़िदमत में असीं पेश कंदा आहियूं। अच्छा नसीर, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे दिमाग़ में अचे थी, असीं कंहिंजी शख़्सियत जो अंदाज़ो कीअं हणंदा आहियूं? हुनजी ड्रेसिंग खे ॾिसी करे, हुनजे रहन सहन खे ॾिसी करे, बंगला गाॾी या हुनजी ज़बान खे ॾिसी करे, तव्हांखे छा थो लॻे? हाँ, सुठो सवाल आहे। ऐं अॼुकल्ह जेकॾहिं हिन जा माना मुख़्तलिफ़ जवाब थी सघनि था, विधो त तव्हां मूंखे इम्तिहान में आहे, पर जेकॾहिं अॼुकल्ह जी दुनिया खे असीं ॾिसूं था त हू त ॾिसनि था त अव्हां वटि फ़ोन कहिड़ो आहे, अव्हां वटि गाॾी कहिड़ी आहे, कहिड़ी ब्रांड जा कपिड़ा या जूता अव्हां पाता आहिनि, या जेकॾहिं लेडीस आहे त कहिड़ी ब्रांड जो हुनखे पर्स खयल आहे, ठीकु आहे, घड़ी कहिड़ी ब्रांड जी आहे, ऐं वॾी ॻाल्हि त हू रहे कहिड़े एरिया में थो, इहो कोन था ॾिसनि त हू माण्हू छा आहे। भले कहिड़े बि इलाइक़े में रहियो पियो हुजे, उनजे तन ते कहिड़ा बि कपिड़ा हुजनि, उनखे भले कंहिं महांगी ब्रांड जो मोबाइल, घड़ी, पर्स या जूता न हुजनि त ख़ैर आहे, पर अंदरि जो इंसानु कीअं आहे। पर सॉरी टू से अॼुकल्ह जे दौर में इहो नथो ॾिठो वञे। अॼुकल्ह ॾिठो वञे इहे जेके मथाशिरियूं शयूं आहिनि, जेके ज़ाहिर अचनि थियूं, उन्हनि खे ॾिठो थो वञे। हालांकि जेकॾहिं ॾिठो वञे त भगत कबीर जो हिकिड़ो शेर आहे, अॻु में मूं काफ़ी दफ़ा उहो हिते दोहिरायो आहे, वरी अॼु चवंदुसि त कबीर साहब फरमायो त तन उजला मन मेला, साधु नाम अनेक, हमसे तो काला कवा भला, जो अंदर ॿाहिरि एक। असीं बज़ाहिर परफ्यूम सुठा महांगा परफ्यूम हाणे घुमंदा आहियूं, अंदरि जी गंदगी भले हुजे पर ॿाहिरियां असां चवंदा आहियूं ख़ुशबूदार नज़र अचूं, वॾियुनि गाॾियुनि में घुमूं था, सुठनि इलाइक़नि में रहूं था, ऐं ॾेख इहो ॾींदा आहियूं त असीं ॼाण त महज़िब आहियूं वॾा, पर ख़बर तॾहिं पवंदी आहे तानिया, जीअं मां ॿुधायो त ज़बान मां ॻाल्हाईंदा आहियूं। अव्हां जॾहिं ॻाल्हायो था त जो कॉल बि आहे, तव्हां जॾहिं ॻाल्हायो था त अव्हांजी ज़बान में ई अव्हांजी शख़्सियत लिखियलु आहे, त अव्हांजे ॻाल्हाइण खां ख़बर पइजी वेंदी आहे त अव्हां कहिड़े ख़ानदान सां तालुक़ु रखो था या अव्हां में अदब ऐं तमीज़ केतिरी आहे। नसीर, अदब ऐं तमीज़ जी ॻाल्हि अची वई आहे। अक्सर माण्हू चवंदा आहिनि या नंढा ॿार चवंदा आहिनि त असां अव्हांजी इज़त हिन लाइ कयूं था त तव्हां वॾा आहियो, हिन लाइ अव्हांजो अदब कयूं था। छा मतिलबु उहे वॾा न हुजनि त हुननि जो अदब न थींदो, या पंहिंजी हम उमिरि जो अदब नथा करे सघूं, या पाण खे नंढे जेके पाण खां नंढा हूंदा आहिनि उन्हनि जो अदब नथो थी सघे? अदब ऐं तमीज़ त हिकु अहिड़ी शइ आहे जेकी हर इंसान करे सघे थो ऐं हर शइ जी करे सघे थो। बिल्कुलु, ॾिसो न, इहो असां वटि उनजा अजीब हिकिड़ा पैमाना आहिनि। ॿाहिरि ईअं कोन्हे, असां वटि त मूंखे हिकिड़ो जुमिलो जेको ॾाढो खुटकंदो आहे, अजीब लॻंदो आहे त हीअ कहिड़ी ॿाराणी ॻाल्हि थो करी। इट मीन्स की ॿारनि जी ॻाल्हि जी वैल्यू ई कोन्हे, माना तव्हां ॿाराणी ॻाल्हि करे छॾी, इहा त ॿाराणी ॻाल्हि थो भई छो। ॿाहिरि ईअं कोन्हे, ॿाहिरि ॿार जी बि अहमियत आहे, वॾे जी बि अहमियत आहे, नंढे जी बि अहमियत आहे, त औरत जी बि अहमियत आहे। हिते वरी इहो चवंदो आहे त इहो कीअं ॿारनि जी ॻाल्हि करे छॾी, औरतुनि वांगुरु रोई थो या औरताणी ॻाल्हि थो, टोक में असां औरत खे ॿार खे हिननि खे यूज़ करणु जेको न करणु खपे। ऐं ॻाल्हि उहा ई आहे, अव्हांजी ॻाल्हि वांगुरु त हर माण्हू पंहिंजी ज़बान जे हेठां लिकल हूंदो आहे। जीअं मौलाना अली जे कौल खे अव्हां कोट कयो, ईअं ई आहे, अव्हांजी ज़बान ई आहे। सिंधीअ में हिकिड़ो पहाको आहे न, अव्हांजी ज़बान ई आहे जेका अव्हांखे छांव ते बि विहारे थी ऐं उस ते बि विहारे थी। माण्हू जी शख़्सियत अंदाज़ो उनजी ड्रेसिंग रहणी कहणी लटे कपिड़े मां घटि, पर उनजी ज़बान में वधीक पवंदो, हू ॻाल्हाईंदो पधिरो थी पवंदो आहे। जी त नाज़रीन, अदब ऐं इख़लाक़ ते तव्हां सां ॻाल्हायोसीं, उमेद आहे त तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं असांजी ॻाल्हियूं। पर हाणे सियासी सूरतयाल ते बि थोरो घणो नज़रसानी कंदासीं ऐं PDM जो इतिहाद ख़तरे में पइजी वियो आहे। ईंदड़ वक़्त में उन्हनि जी सूरतयाल छा
तव्हां हूंदी हिन बाबति बि नसीर अव्हांखे ॿुधाईंदो। बिल्कुलु, मां छा ॿुधाईंदुसि, सॼे मुल्क में तानियाउनि ते तज़िया ऐं तबसरा हलनि पिया था। ख़ासि तौर ते PDM मंझां पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको इस्तीफ़ाउनि जी मुखालफ़त कई त असीं इस्तीफ़ा नथा ॾियूं, फ़िलहालु लॉन्ग मार्च थियणु खपे, इस्तीफ़ा बाद में ॾिजनि। ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत जो इहो चवणु आहे त हू लॉन्ग मार्च जेको थियणो हो 26 तारीख़ ते उन लाइ मुकमल तौर ते तयारु हुआ, पर PDM में कैंसिल छो? कैंसिल इन करे कयो वियो जो उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके फ़ैसिला थियनि पिया उहे एतमाद में वठी न पिया कया वञनि ऐं इस्तीफ़ाउनि खे मशरूत कयो वियो त इस्तीफ़ा बि ॾींदासीं, लॉन्ग मार्च बि कंदासीं। उनजे करे ही लॉन्ग मार्च जेको आहे उहो ख़तरे में पइजी वियो। पीपल्स पार्टी जो चवणु आहे त मुकमल तयारियूं हुयूं ऐं हुननि त होटलनि में कमरा बुक कराए छॾिया हुआ पंहिंजा कारकुन ऐं लीडर तरसाइण जे हवाले सां, पर पीपल्स पार्टी जो चवणु आहे त ऐवान जेके आहिनि उहे असीं ख़ाली नथा छॾे सघूं, इस्तीफ़ाऊं मतिलबु न ॾींदासीं। उनजे करे कुझु इख़्तिलाफ़ पैदा थिया आहिनि। हाणे 3 अप्रैल ते जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो जेको इजलास आहे CAC जो उहो रिथियलु आहे, उनमें थींदो इजलास ॾे त उनमें उन ते गौर वीचार कयो वेंदो ऐं PDM जी क़यादत खे एतमाद में वरितो वेंदो त हुननि जो डिसीशन छा आहे। बहरहाल अव्हां सही चयो त हिन वक़्तु तमामु घणा सवाल उथनि पिया मुख़ालिफ़ धुर जे हिन इतिहाद ते त उहो ईंदड़ वक़्त में बरक़रार रही सघंदो या न। उनमें जेको अहम ॾार खणी चऊं या अहम मामिलो इहो बि थियो आहे त यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट में मुख़ालिफ़ धुर जो जेको अॻवान आहे उहो तजवीज़ कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि पंहिंजा फॉर्म जमा कराए छॾिया आहिनि, उन ते बि नवाज़ लीग खे काफ़ी एतिराज़ आहिनि ऐं जेकॾहिं इहा सूरत हाल बरक़रार रहे थी त पोइ मुश्किल आहे त हीउ इतिहाद जेको आहे उहो बरक़रार रही सघे, छाकाणि त ते इहो थियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सेनेट चेयरमैन हूंदो ऐं उहो यूसुफ रज़ा गिलानी आयो, उनखे शिकस्त मिली ऐं ॿियो इहो तइ थियो त उते डिप्टी चेयरमैन जो उम्मीदवार JUI मंझां हूंदो ऐं मुख़ालिफ़ धुर जो अॻवान नवाज़ लीग मंझां हूंदो, पर उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इल्ज़ाम आहे त अमल न पई करे। उनजे करे ईंदड़ ॾींहंनि में पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग में इख़्तिलाफ़ वधण जो इम्कान आहे। जेकॾहिं इख़्तिलाफ़ वधी था वञनि त पोइ हीउ इतिहाद जेको आहे उहो बि मुश्किल सां बरक़रार रही सघे। जी त नाज़रीन, ही हुई सियासी सूरतहाल, पर हाणे ईंदासीं टॉप स्टोरीज़ ते। अचूं त ॾिसूं टॉप स्टोरीज़। पाकिस्तान में कोरोना केसिस में रिकॉर्ड वाध। पंजाब में सरकारी अस्पतालुनि जा ICUs 45% ताईं भरिजी विया। 8 महीननि खां पोइ पहिरियों भेरो हिकु ॾींहुं अंदरि 63 माण्हू फ़ौत थिया। 42,000 टेस्ट कया विया, जंहिंमां 4,368 माण्हुनि में वायरस हुजण जी तस्दीक थी। यूसुफ रज़ा गिलानी जे सेनेट में मुख़ालिफ़ धुर अॻवान तौरु फॉर्म भराइण छा थो ज़ाहिर करे त छा PDM जो इतिहाद टुटी चुको आहे। नवाज़ लीग बि साॻई उहिदे ते पंहिंजो उम्मीदवार आणणु चाहे थी। ईंदड़ ॾींहंनि में ही इतिहाद बरक़रार रही सघंदो या न, सवाल उथण लॻा। पाकिस्तान जो मशहूर ज़माना बैंड स्ट्रिंग 43 वरियनि खां पोइ टुटी वियो। बिलाल मक़सूद सोशल मीडिया ते अहिड़ो ऐलान कयो। पाकिस्तान ऐं भारत समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में बैंड जा मदाह सख़्त मायूस। सवात एयरपोर्ट 17 सालनि खां पोइ खोलियो वियो। पहिरीं फ्लाइट 48 मुसाफ़िरनि खे खणी इस्लामाबाद पहुती। जी त नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे जॉइन कंदी उन जे हवाले सां मुख़्तसिर तौर ते अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाण सुठी होस्ट आहे, एक्टर आहे, मॉडल आहे, मुख़्तलिफ़ ड्रामनि में उन्हनि कमु कयो आहे। सो अॼु असीं उन्हनि जे करियर जे हवाले सां, उन्हनि जी ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले सां उन्हनि खां कंदासीं खोड़ सारा सवाल। उहा महिमान शख़्सियत केरु आहे, उनजो नालो असीं फ़िलहालु अव्हांखे नथा ॿुधाए सघूं, उन लाइ अव्हांखे करिणो पवंदो थोरो इंतज़ारु। सो वठूं था मुख़्तसिर ब्रेक ऐं वापसि अचूं था ऐं अव्हांजी करायूं था उन्हनि सां मुलाक़ात। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, पाण सुठी अदाकारा आहे, सुठी होस्ट आहे, मॉडल आहे, केतिरनि ई ड्रामनि तोड़े गाननि में अव्हां उन्हनि खे ज़रूरु ॾिठो हूंदो। सो अॼु असीं उन्हनि सां कंदासीं कचहरी, उन्हनि जे करियर जे हवाले सां, उन्हनि जी ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ जेके हासिलात आहिनि, लाहा चढ़ा जेके बि ज़िंदगी में अचनि था उहे ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, उन्हनि ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। फ़ारीना फरहान जेका आहे अॼु असांजी महिमान आहे। प्रोग्राम खां पहिरियां बि उन्हनि खां पुछो तव्हांजो नाले, असीं कहिड़ो नाले सां अव्हांखे इंट्रोड्यूस करियूं, फ़ारीना रुबाब या फ़ारीना फरहान? सो उन्हनि खे फ़ारीना फरहान बहितरु लॻो ईअं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम, तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम। वालेकुम अस्सलाम, थैंक यू। फ़ारीना कीअं आहियो? मां ठीकु आहियो? जी, तव्हां कीअं आहियो तानिया? मां बिल्कुलु ठीकु। सेट कीअं थो लॻे असांजो? सेट ज़बरदस्त है। कीअं आहियो? छा तव्हां बि त तारीफ़ कयो। इनजो मतिलबु इहो हूंदो आहे गिव एंड टेक। छा मसरूफ़ियात आहे अॼुकल्ह फ़ारीना? अॼुकल्ह को बसि एतिरी ख़ासि न, मीडिया में तमामु बसि घटि छा फ़िलहाल त कोन्हे का यूट्यूब जे लाइ
कॉमेडी शो आहे हुनजी शुरूआति बाक़ी ॿियो बि घणो कुझु ऐं यूट्यूब लाइ ई आहे मतिलबु शो हिकु कयां पई थीम छा सोचिया थीम कॉमेडी शो आहे कॉमेडी शो Comedy आहे show तव्हां सां गॾु केरु हूंदो तव्हांजो हस्बैंड न हस्बैंड ऑफ द बैक कैमरा आहे अच्छा बाक़ी कॉमेडी मतिलबु मां होस्ट आहियां बाक़ी गेस्ट जेके कॉमेडियंस आहिनि भला त उहे ई गेस्ट हूंदा मतिलबु गॾु शो में मां होस्ट आहियां बाक़ी ॿिया कॉमेडियन हूंदा स्टूडियो वही में direction गेस्ट जो हुन वसीउ में हाँ। वेंदा उन सां असां डिस्कशन कंदा थीम इहो आहे मतिलबु जी मज़ाया हूंदो पर स्टूडियो में असां विहारे करे कंहिं सां गपशप कंदा ॻाल्हि ॿोल कंदा हा ॻाल्हि ॿोल कंदा ईअं हूंदो आहे त कुझु स्क्रिप्टेड बि हूंदो आहे ऐं हुनमें फिल्बदी बि थी वेंदी आहे कॉमेडी माना ईअं न जेको बि स्क्रिप्ट में घणो करे फिल्बदी में पंहिंजो बि ऐड थी वेंदो आहे स्क्रिप्टेड बि ऐं गेस्ट घुराईंदो तव्हां नसीर साहब कॉमेडियन त हा इंशाल्लाह गेस्ट त असांजो आया त अॻिते गेस्ट बि घुराईंदासीं हिकिड़ो त जेके शो जो आहे जेके कॉमेडियन उहे त आहिनि जेको शो वरी उहो त सीरियस हुजे कॉमेडी शो आहे थोरो ईंदासीं तव्हांजी सोशल लाइफ ते कॾहिं स्टार्ट वरिती अवां मीडिया में कॾहिं तव्हांखे शौक़ु थियो तव्हांखे लॻे पियो त आउं एक्ट्रेस थी सघां थी शौक़ु न मां थोरो एक्सीडेंटली आई हुयमि मूंखे शौक़ु एतिरो न हो पोइ बाद में जीअं कमु खां मज़ो थी वेंदो आहे पैशन पहिरियों न हुयो ऐं मां वैसे त शो जे लाइ होस्टिंग जे लाइ आई हुयमि पर वरी पोइ एक्टिंग जी तरफ़ जेको आहे मां अची वियमि पहिरियों जेको मां सोप कयो कहिड़ी तरह सां मुंहिंजो ऑडिशन उहो थियणो हुयो पर पहिरियों ई मुंहिंजो जेको ऑडिशन अली काज़ी साहब वरितो ऐं मां मतिलबु सोप में एक्टिंग जी तरफ़ अची वियमि पहिरियों माना ई शौक़ु सां न आई हुयमि ॾिसण पर उहो बसि बाद में पोइ तीअं कमु पोइ थी वियो ऐं सिंधी तव्हां नालो पुछणु चाहींदासीं जेके स्टार्ट जी तव्हां वरिती स्टार्ट जीवन हिकु सुपिनो 20 डेज़ हुयो सीरियल उतां वरिती सोप त पोइ हुन खां पोइ केरु तरंदो सार फर्स्ट सोप अच्छा जी पहिरियों एक्सपीरियंस कीअं रहियो ड्रामनि जे हवाले सां पहिरियों माना ईअं स्टार्ट में इंसानु हूंदो आहे त कंफ्यूज़ बि हूंदो आहे कैमरा कॉन्शियस बि इहे शयूं हूंदियूं आहिनि पोइ आहिस्ते आहिस्ते पर स्टार्ट में बि मुंहिंजो मतिलबु एतिरो हुयो शुरू खां मुंहिंजो मतिलबु एक्टिंग जो त वक़्त सां ग्रूम त थींदो आहे एक्टिंग सभु कुझु शुरू में कंफ्यूज़ बि थींदी हुयसि पोइ बाद में आहिस्ते आहिस्ते त पोइ कंफ्यूजन इहे सभु पोइ अच्छा मां होस्टिंग बि कई एक्टिंग बि कई ऐं मॉडलिंग बि कई मुख़्तलिफ़ गाननि में न जी मुख़्तलिफ़ गाननि में मॉडलिंग बि कई अव्हांजी उन टिनी फील्ड में कहिड़ी फील्ड पसंदीदा रही एक्टिंग पसंदि आहे मूंखे एक्टिंग ई पैशन एक्टिंग पसंदि आहे त पोइ हींअर थोरो गाइब छो आयो स्क्रीन खां छा रीज़न स्क्रीन त बिल्कुलु मतिलबु विच में त जेको कोविड जे करे थोरो कमु डिस्टर्ब हुयो त हाणे माना जी मां हिकु त हूअं ई शुरू खां वठी मां मुंहिंजो इहो आहे त मां कमु घणी सिलेक्टेड कंदी आहियां तमामु घटि ऐं मां हर प्रोजेक्ट न आहियां करे सघंदी माना हर कमु हूंदो आहे जेको प्रोजेक्ट मूंखे हुन हिसाब सां माना कंहिं चए आउटडोर कमु आहे त मां आउटडोर बि घटि ई वेंदी आहियां सॉन्ग्स जा बि माना तमामु घटि को प्ले त वरी को ड्रामो हूंदो आहे सीरियल ॿाहिरि वञी रहणो बि पवंदो आहे शयूं त कोविड जे करे बि घणो डिस्टर्ब थी वियो कमु त प्रोजेक्ट ते त ठहणा पिया पोइ जीअं ठहणु शुरू पिया त घणो आउट ऑफ सिटी माना उहो शइ थिए पई त उहो मां कमु हूअं ई घटि कंदी आहियां त सिलेक्टेड पोइ हर कमु मां करे न आहे सघंदी पोइ जंहिं हिसाब सां हुजे कमु त उन करे बि कमु घटि पियो थिए ऐं पोइ थोरो इहे पाबंदी शादी खां पोइ त कोन लॻी आहिनि न शादी कई ॻाल्हि त पाण रहंदो जेको असां न पर हाणे त इलाही ओपन माइंडेड सपोर्टिव आहे की अहिड़ो जेको आहे कुझु बि न आहे पाण मतिलबु जीअं थी वियो हिकु त शादी खां पोइ हूंदो आहे थोरो बिल्कुलु मुंहिंजो ईअं बि न आहे त कम जी तरफ़ ई या ईअं हुजे मां पर्सनल लाइफ खे बि थोरो ॾींदी आहियां त शुरू खां वठी मां माना सिर्फ़ु हींअर न शुरू खां वठी अगरि मूंखे ॾिनो मां स्क्रीन ते मां सिलेक्टेड ई कमु घटि कयो आहे ईअं न त वधीक कमु जेको आहे असां हुन में ई जेका फेम ऐं रिस्पेक्ट माना कमु घटि कयो आहे सुठो कमु कयो आहे सुठो कमु कयो घटि कमु कयो ऐं नसीर साहब तव्हांखे ख़बर आहे त इन्हनि जा हस्बैंड तमामु सुठा डांसर आहिनि कोरियोग्राफर डांसर जी त पोइ तव्हां बि कोई स्टेप तव्हांखे सेखारियो आहे उन्हनि हा स्टेप KTN जो न्यू ईयर शो में असांजी थी मुलाक़ात उते बि माना हू शो हुयो असांजी डांस उते मुलाक़ात डांस परफॉर्मेंस उते बि ऐं विच में बि माना कुझु स्टेप ईअं ज़रूरत कंहिं सॉन्ग में बि पई हिकु ॿ वीडियोस ठाहिया आहिनि त हुन में जेको असां टीच मूंखे बि 3 साल पहिरियों अवां उन वटि एज़ ए स्टूडेंट माना शागिर्द थी करे विया या कीअं मुलाक़ात हिकिड़ी त जस्ट हिकिड़े शो में थी पोइ अवां उन खां कुझु सिखियो पोइ अवां हिक ॿिए खे सम्झो देन इहो फ़ैसिलो कयो त असांखे सिखियो त बसि एतिरो न थोरो घणो ऐं बसि ईअं को घणो ॾिसी बसि ईअं न हली बसि जल्दी निकाह ऐं पोइ आयुसि इहो शादी जे लाइ प्रपोज़ कंहिं कयो मुद्दे ते प्रपोज़ बिल्कुुलु ऑफकोर्स छोकिरा ई कंदा पर हाणे प्रपोज़ कयो थोरो दोस्ती में ई बसि ईअं थी वेंदी आहे टाइम पोइ बसि शादी नहीं माना हली वई अगरि माना एतिरो को बिल्कुलु प्लान करे या घणो टाइम माना उहो वरी इंगेजमेंट वग़ैरह इहो सभु न इंगेजमेंट जे हक़ में बसि डायरेक्ट निकाह ई कयो त इंगेजमेंट वग़ैरह ॿई हक़ में न हुयासीं पोइ हुन खां पोइ वरी
इवेंट वग़ैरह बि कयो रुखसती जेका प्रॉपर माना शादी जे बिल्कुलु असां तस्वीरूं बि ॾिठियूं हुयूं जी जी अच्छा जीअं असांजो पाड़ेसरी मुल्क आहे उन्हनि जी जेका फिल्म इंडस्ट्री आहे एॾी मशहूरु आहे उते अक्सर इहो ॾिठो वेंदो आहे त जंहिं एक्ट्रेस शादी कई हुनजो करियर ॼण त ख़तमु थी वियो घणी इहो हूंदी आहे त न कॾहिं असां वटि बि ईअं आहे या असां वटि ईअं न आहे शादी जो कोई इम्पैक्ट पवे थो अवां जी ईअं न माना आहे अॼुकल्ह हो शादी जो इम्पैक्ट न अगरि मतिलबु हस्बैंड सपोर्टिव आहे ऐं मतिलबु इन वाले सां माना उहो न आहे हिकिड़ो ओपन माइंडेड आहे त पोइ मिसाल नथो थिए ऐं हर कंहिंजो पंहिंजो अगरि केरु शादी करे मोस्टली हिते बि सिंधी मीडिया में जेके छॾे वियूं आहिनि या जंहिंजा हस्बैंड या किथे हुनखे परमिशन न आहे त पोइ उन्हनि सां मिसाल इशू थी सघे थो त मूंसां त माना अहिड़ो कोई इशू न आहे बल्कि मां शादी खां पोइ बि कमु कयो आहे छो माना जीअं माना हाणे सॉन्ग्स वॉन्ग्स में माना ईअं कयो आहे हल्को फुल्को कमु पर मां कोई प्रोजेक्ट माना ईअं जेको आहे सो उहो न आहे हिकु साल जेको मां ॿुधायां पई उहो त कोविड जे जेको डिस्टर्ब साल ॿ थोरो उहो स्क्रीन था कयो सफ़ा बि न आयो आहे कुझु सॉन्ग कुझु अच्छा पंहिंजे ड्रामनि में तव्हांजो पंहिंजो फेवरेट ड्रामो कहिड़ो आहे जंहिंमें अव्हांखे लॻो त यार हिन में एक्टिंग भली कई एक्टिंग भली कई आहे वफ़ा जी कैद में वफ़ा जी कैद में आहे हा लास्ट प्रोजेक्ट उनमें ई आहे उनमें सॼो ग्रूमिंग हर हवाले सां एक्टिंग सभु कुझु माना हर हवाले परफेक्ट माना फेवरेट बि सुठो हुयो माशाल्लाह अच्छा उर्दू में जेको अव्हां कमु कयो उर्दू ड्रामनि में उहो एक्सपीरियंस कीअं रहियो उहो एक्सपीरियंस बि तमामु भलो रहियो माना हिकिड़ो त जिते हिते त मूंखे त टाइम शुरू में इंसानु न हूंदो आहे त जीअं मां हाणे हुते न्यू हुयमि त उते पर न्यू जे हवाले सां मूंखे मतिलबु रिस्पॉन्स उहे शयूं वधीक हुयूं छो जो हिते त मां आयमि त मां ग्रूम न हुते ग्रूम बि थी वई हुयमि त उहो कंहिंमें उहो सभु कंफ्यूज उहे शयूं न हुयूं जेके मूंखे सिंधी मीडिया में स्टार्ट में हुयूं त उहे शयूं मूंखे हुते फेस न करणी पर मां जल्दी घुली मिली बि वियमि एडजस्ट बि थी वियमि उन्हनि में माना सफ़ा माना उहो न हुयो ऐं त माना रिस्पॉन्स मां माना घणो हुन न्यू वांगुरु या का अहिड़ी शइ उहा न हुई कंटिन्यू न रखियो उर्दू ड्रामनि खे उनजो रीज़न कम न मिलण या अव्हां जी चॉइस माना हिकिड़ो ई मुंहिंजे ख़्याल में अव्हां कयो जी हिकिड़ो ई प्रोजेक्ट कयो ऐं एक्सपीरियंस बि इलाही भलो रहियो मिलण मां बसि मतिलबु हुन खां पोइ हूअं ई मां घटि प्रोजेक्ट हिते बि जेको आहे कंहिं सेलेक्ट कंदी आहियां जॾहिं हिकु ॿ शयूं मुंहिंजी शुरू थियण वारियूं अॻिते बि जेको रमज़ान खां पोइ कुझु ॿ शयूं हूंदियूं आहिनि पोइ इंसानु कंदो आहे अॻिते जेको आहे उन चवंदो आहे जेके शयूं आहिनि त माना हुन टाइम के प्रोजेक्ट्स मिसाल थियण आया विच में 2018 खां त सच में माना ईअं कमु डिस्टर्ब शुरू थी वियो कोविड खां पोइ त माना ईअं पुराणा जेके प्रोजेक्ट्स में जेके प्रोजेक्ट्स असल में हुया उहे शुरू न पिया थियनि जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मां हर कमु जेको आहे मिसाल ईअं न जेको कमु मूंखे जंहिं हिसाब सां हूंदो आहे वणंदो आहे माना ईअं न आहे त कमु कयां हुते बि जेको प्रोजेक्ट सुठो कयो उर्दू जो त हिकु ॿ ॿिया शुरू थियण वारा त पोइ जीअं कमु थोरो डिस्टर्ब थियणु छो कमु मिसाल उहो थींदो आहे तव्हांखे लॻंदो आहे त थिए थो पर कॾहिं मिसाल उहो कमु जो न रहंदो आहे जीअं पहिरियों थींदो या पहिरियों जेको आहे डिस्टर्ब थियणु पोइ 2018 खां पोइ मुंहिंजो माना कुझु प्रोजेक्ट थिया पोइ डिले थी विया जेको आहे हुनजे करे पोइ वरी डिले त थी विया पर अॻिते थींदा अच्छा हींअर ताईं जेतिरो बि अव्हां कुझु इहो कमु कयो 8, 9 या 10 साल जेको बि पीरियड थियो उन मां पंहिंजे कमु अव्हां पाण केतिरा मुतमिन आहियो हिकिड़ो सेल्फ माण्हू जी हूंदी आहे न कॉन्शियसनेस या पंहिंजो पाण एहतिसाब माण्हू कंदो आहे त न हिते मूं सही न कयो या जेको आउं कयां बि उहो ज़बरदस्त पई कयां त अव्हांजो पंहिंजे लाइ पंहिंजी राय छा आहे कमु मां लेकिन सैटिस्फाइड बि न कुझु किथे किथे हूंदो आहे इंसान खे त या हिते माना एक्टिंग में या किथे पाण खे बि लॻंदो आहे त हिते मज़ो न आयो ऐं सही न की कॾहिं कंहिं शइ में माण्हू हूंदो आहे की दिलि सां कंदो आहे त उहो कुझु ईअं लॻंदो आहे त यार उहो न आहे कमु कयो दिलि सां ईअं आहे बिल्कुलु इंसानु ईअं न आहे परफेक्ट माना सुठी एक्टर आहे एक्टिंग मूंखे जेको आहे किथे किथे ईअं थी थो वञे त तव्हां हर जॻह ते माना एतिरो उहो उन शइ नथा ॾेई सघो जेको आहे परफॉर्म माना आहे मतिलबु एक्ट्रेस त पोइ माना कुझु ईअं बि रहिया आहिनि भला हिन वक़्तु ताईं जेको कमु कयो हो त ठीकु आहे ज़ाहिर ईअं हूंदो पर हिन फील्ड मां केतिरा मुतमिन आहियो जंहिंजी मां चूंड कई हिन फील्ड में अचण जी चूंड ज़ाहिर थी हूंदी त केतिरा मुतमिन आहियो फील्ड मां बिल्कुलु मुतमइन आहियां सेटिस्फाइड मां हमेशह माना इहो सम्झंदा आहिनि इंसान जो किथे बि उहो त न थींदो आहे जॻह ते इंसानु बीह रहियो एंड स्टार्ट ऐं को टाइम सां उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके कमु अगरि हिन टाइम अॻिते न त पोइ माना जेके उहे अगरि थी विया या ॾेढ कुझु शयूं त उहो अॻिते जेको आहे सो थी वेंदियूं ऐं उहो किथे बि इंसान जो एंड माना उहो हमेशह इहो सम्झंदो इंसान जो स्टार्ट आहे अॻिते हुनखे इलाही वधीक कुझु करिणो त मां हमेशह पंहिंजो माना ईअं ई सम्झो आहे त स्टार्ट त ईअं न आहे मूंखे एतिरो टाइम थी वियो आहे मुंहिंजो त माना इहो हूंदो मुंहिंजो हमेशह त मुंहिंजो हाणे स्टार्ट आहे त जेतिरो इंसानु उहो ऐं मीडिया जा माण्हू अव्हांखे कीअं लॻा आहिनि मीडिया जा माण्हू अक्सर मां अव्हांखे चुप ॾिठो आहे अव्हां थोरो साइड ते रहंदा आहियो बिल्कुलु इहा मुंहिंजी नेचर इन वजह सां हर को मिसाल मूंखे ईअं चवंदो आहे त थोरो मतिलबु ठीकु आहे आहियां पर मुंहिंजी नेचर में इहो आहे त मां घटि ॻाल्हाईंदी आहियां छो मुंहिंजो माना मतिलबु उहो नेचर में इहो आहे ऐं जीअं मीडिया जा माण्हू हूंदा आहिनि के सुठा बि हूंदा आहिनि ऐं के थोरा जीअं शोबिज़ फेक वर्ल्ड थोरा फेक बि आहिनि माण्हू ऐं
पोइ कंहिं टाइप जा उहे मिसाल न वणंदा आहिनि या मुनाफ़े घणा माना मीडिया में इन टाइप जा बि आहिनि, घणा शो ऑफ आहिनि। माना अक्सर मां शुरू खां वठी मां आई आहियां, मां इहो ॾिठो त मूं में माना उहे शयूं न अची सघियूं। मां अलाए कहिड़ी मटीरियल माना हिकिड़ो त न्यू ईंदा आहिनि, हुननि में एटीट्यूड या का शइ अची ईंदी आहे। शुरू खां चलो ठीकु आहे, मां बि एतिरो कम में कुझु त एटीट्यूड का ॻाल्हि मूं में माना उहा शइ ईंदी न आहे बिल्कुलु। ऐं मां हा शुरू खां वठी सादी सिंपल आहे। जॾहिं मां पंहिंजी पर्सनल लाइफ में आहियां त उते मां कोई एक्ट्रेस या फाइनल हिकु नॉर्मल छोकी ईअं ई जेको आहे असां मां रहंदी आहियां, त बसि उहा ई शइ हिन करे जेको फेक माण्हू घणा मिलिया इन फील्ड में, माना उन ज़िक्र कयो तो जेकॾहिं असीं परसेंटेज ते अचूं न त फेक घणा मिलिया, तक़रीबन फेक ई घणा आहिनि। जेकर मिसाल ई चइजे ओरिजिनल आहिनि किथे माना हर जगह ते माना तम पर घटि आहिनि, सही पर घटि आहिनि। हाँ फेक वधीक आहिनि। ज़ाहिर आहे जिते किथे हर फील्ड में ई शोबिज़ त जेको शो ऑफ जो माना आहे न या आहे दुनिया आहे, त इते वरी शोबिज़ में त पोइ कुझु घणो ई आहे। तो उनजो अवां ते इम्पैक्ट छो कोन पियो त शो ऑफ ऐं जेको चो इम्पैक्ट उहो ई त मां चवंदी न मूं में मतिलबु उहे शयूं की इंसान जी नेचर हूंदी आहे त उहे शयूं न अची सघंदियूं आहिनि। शुरू खां ई वरी इनोसेंस बि आहे, जेके बि शयूं ऐं मुंहिंजे चेहरे ते मतिलबु शुरू खां हिकिड़ो उहा शइ रहंदी आहे शार्पनेस। माना ईअं न आहे त जीअं थोरो अॻु में ठीकु आहे न असां ग्रूम कंदा हुआ, पर माना ईअं बि न आहे लॻंदी त बिल्कुलु बसि वॾी थी लॻंदी आहे। माना चवंदा आहिनि त वॾी न थी थी उहा ई नंढी थी लॻी आहे। मां मुंहिंजे उहा शइ बि हिकु ईंदी आहे। ॿियो वरी ॿियनि खां जेको अलॻि बि शुरू खां ईअं रहियो आहे ऐं उनजे करे कॾहिं ईअं बि थींदो आहे त ॿियनि खां माण्हू अलॻि हूंदो त थोरो माण्हुनि खे चुभंदो बि आहे कॾहिं माना माण्हुनि सां मुंहिंजो घणो जो एतिरो माना उहा ॻाल्हि न आहे थींदी। असां मीडिया में अक्सर माण्हू जेके चुप चुप रहंदा आहिनि उन्हनि खे ही टैग मिलंदो आहे त हिन में एटीट्यूड आहे, हिन में घणो घरूर आहे। तव्हांखे अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलियूं? न मूंखे अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधण लाइ न मिलियूं न, छो मूं में बिल्कुलु ई मतिलबु अहिड़ी शइ मां त हिकु त आहियां बिल्कुलु सादी न त माण्हुनि मुंहिंजे लाइ कीअं कमेंट माना हुन वे में जेको आहे इन्हनि शयुनि में जेको हूंदो आहे। चओ पिया त सादी मतिलबु तव्हांखे नथो लॻे त हिकु एक्ट्रेस थोरी अलॻि सां हुजणु घुरिजे? ही सादगी डिफरेंट अलॻि इहो ई त हूंदो आहे। जिथे तव्हांजो प्रोजेक्ट कमु आहे उन टाइम त जीअं मिसाल हाणे मां हिते वेठी आहियां ॻाल्हायां थी, पर मां सादगी माना उहा न हूंदी आहे त तव्हांजे माना हुन में सादगी असांजी नेचर में हूंदी आहे, दिमाग़ में गला में उहा शइ हूंदी आहे त उहो ॿियनि खां माना उहो जेके काफ़ी ॿिया माण्हू जेके शयूं लाइ करे जंहिं शयुनि जे पोयां जेको माना उन्हनि में छोकिरियुनि वारी बि आदतूं माना मूंखे माना ईअं न आहिनि त घणियूं जेको माना सिंपल नेचर बि सिंपल हूंदी आहे, सिर्फ़ु उहो न हूंदो आहे। त तव्हांजे नेचर जे बारे में अञा वधीक ॻाल्हाईंदासीं। व्यूअर्स हिते टाइम थियो नंढी शॉर्ट ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर मूंखे द मॉर्निंग ऑफ धरतीअ में चऊं था भलीकार ऐं फ़ारीना फरहान असां सां गॾु मौजूदु आहे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुननि सां थियनि पियूं शोबिज़ जी दुनिया जे हवाले सां, हुनजी निजी लाइफ जे हवाले सां। अच्छा फ़ारीना, अव्हां खां जेकॾहिं सम्झणु चाहियूं जॾहिं अव्हां हिन फील्ड में आया, मुश्किलातूं कहिड़ियूं दरपेश आयूं? मुश्किलातूं बसि शुरू में को ऐसे माना ईअं न माना मूंखे माना हा इन हवाले सां जेको हुयो जॾहिं मां शुरू में आई हुयमि त नंढी हुअमि इंसानु थोरो काफ़ी शयुनि में ग्रूम थींदो आहे, पर हुन टाइम मां न हुयमि त उन करे इंसानु थोरो उहे डिफ़िकल्टीज़ हुयूं जेके हुन वजह सां आयूं त थोरो शुरू में स्टार्ट में इहो थींदो आहे की आहियूं त प्रॉब्लम थींदी आहे जेका उन हवाले सां मुश्किलात ज़रूरु आहियूं। ॿोली जो को मसलो? ॿोली जो मसलो मां ॿोली जो त न, मां सिंधी आहियां। न कई बि ड्रामनि में नवां हूंदो आहे माण्हू तलफ़ुज़ तलफ़ुज़ हा कॾहिं कॾहिं थींदो आहे त कॾहिं कॾहिं छो की डायरेक्टर बिल्कुलु छो कराईंदो हूंदो आहे त लव्स क्लियर या छा सिंधी जा कहिड़ा वर्ड्स हूंदा आहिनि त पोइ हुन में थींदो आहे। बेस्ट फ्रेंड अव्हांजी कहिड़ी आहे भला जेके पुछणु चाहियां? बेस्ट फ्रेंड मतलब मां उहे चवां थी न मीडिया में मुंहिंजी का फ्रेंड न आहे, मतिलबु हिते दुआ सलाम आहे सुठी माना, पर फ्रेंड को बेस्ट फ्रेंड मीडिया में न हुअं बि जेको का अहिड़ी त बेस्ट फ्रेंड बसि हिकु कोई आहिनि फ्रेंड जंहिंसां दुआ त माना उहो बि न आहे कोई बेस्ट फ्रेंड। त भई कमी महसूस थींदी आहे दोस्तनि वारी? फ्रेंड्स में सारे के हा कमी न, बसि मां थोरो बिल्कुलु ई उहो ई आहे जेको अलॻि अलॻि जेको असां रही आहियां घणो मिसाल हुनमें माण्हू मां सिंपलिसिटी वारे सां बि उहो ई पई चवां त डाउन टू अर्थ या जेका आहे उहा नेचर मुंहिंजी ॿियो बसि हुन करे। ऐं मीडिया जे माण्हू खे बि थोरो माना ईअं रही आहियां अलॻि, ऐं हूअं बि त बसि फ्रेंड्स वग़ैरह केतिरनि अदाकारनि सां गॾु कमु कयो हूंदो हीरो तौरु, ॿियो टुननि मुंहिंजा को सुठो मूंखे लॻो हुजे त ही एक्टर या हिन जी मुंहिंजी जोड़ी सुठी थी लॻे, अहिड़ो को ॿुधाइणु चाहियो तव्हां ते आहे? जोड़ी सुठी थी लॻे बिल्कुलु
हैदर कादरी, मुस्तफ़ा बासी, उहे हीरोज़ आहिनि जिन सां मां आहियां, फ़ारूक भुट्टो बि, इन्हनि सां माना ख़बर माना जेके 2-3 इहे आहिनि हीरोज़, इन्हनि सां घणो मुंहिंजो ख़बर माना ईंदो आहे, ड्रामे ॿेड़ा में माना ईअं थींदो आहे ऐं सुठो माना उन्हनि सां एक्टर्स बि माशाअल्लाह सां सभु हलाइनि। ऐं एक्टिंग जे हवाले सां अगरि पुछियो वञे त हिन वक़्तु तव्हांखे छा थो लॻे त केरु सुठो एक्टर आहे छोकिरनि में या एक्ट्रेस कमु कनि थियूं? अव्हांखे लॻे थो त हाणे सुठो कमु थिए थो या न? सुठो कमु थिए थो ऐं मतिलबु त पहिरियां मुंहिंजे घर में जीअं पहिरियां हिकिड़ो वधीक सुठो कमु थींदो, हाणे हर जॻह ते थोरो कम जो मिसाल में मूंखे माना शायदि ईअं लॻे थो मुंहिंजो जेको आहे सा आहे एक्टर्स त मेल एक्टर्स में त माना आहिनि जिन सां मां हींअर ॿुधायो कमु कयो, हैदर कादरी उहो बि भलो एक्टर आहे। एक्ट्रेसिस में बि जेकॾहिं पुछियो वञे त तव्हांजी फेवरेट एक्ट्रेस? फेवरेट त न माना पर जीअं सुठी तव्हांखे लॻंदो हुजे त यार ही कमु सुठो थी करे, एक्टर्स जेका सुठी माना रही आहे मीडिया में जेका आहिनि, मां मतिलबु रिहाना त बसि मां बि सुठी मतिलबु एक्ट्रेस जेका आहे ज़बरदस्त माना रही। अच्छा, डायरेक्टर भला कहिड़ो सुठो लॻो या ड्रामा राइटर? डायरेक्टर मूंखे मुंहिंजो जेको फेवरेट एक्टर आहे हुसैन शेख। राइटर बि मतिलबु राइटर खे फ़र्क़ु न पवंदो आहे एक्ट्रेस खे? मतिलबु फेवरेट मूंखे घणो ॻाल्हि ख़बर ई न पई आहे, मूंखे जेतिरो आहे ख़बर माना थी आहे हिकु ॿ जेके राइटर्स आहिनि, पर हा वाक़ई मूंखे माना एतिरी जेको आहे बसि इहो आहे त अयूब गोयल जी मूंखे ख़बर आहे अयूब गोयल सुठा राइटर आहिनि ऐं उन खां अलावा बि मतिलबु राइटर्स जी माना डायरेक्टर में हूंदो आहे कमु घणो त राइटर जो एतिरो। अच्छा, कोई अहिड़ो किरदारु जेको मां चाहियो था त ही मूंखे मिले ऐं मां करणु चाहियां थी? तक़रीबन मां हाँ एक्टिंग में नेगेटिव पॉजिटिव ऐं नेगेटिव त घणो मां चवंदा आहिनि त हिन सेंट पहिरियों नेगेटिव कैरेक्टर जेको आहे कंदो, मां नेगेटिव पॉजिटिव ऐं कॉमेडी कैरेक्टर्स सभी कया आहिनि तक़रीबन एक्टिंग, ऐं जेको को अगरि हिकु माना हुयो त बि लाल जेके प्रोजेक्ट कया आहिनि त उन्हनि में माना उहो बि थी वियो। ऐं होस्टिंग वारो एक्सपीरियंस कीअं रहियो अव्हांजो? हा होस्टिंग जेको आहे मूंखे माना हिते थींदा, मूंखे विच में बि माना लाइव शोज़ जे लाइ बि लाइव त माना ईअं न आहे त माण्हू करे सघे, हिकिड़ो हूंदो आहे उन हिसाब सां माना उहो मिज़ाज होस्टिंग माना रिकॉर्डेड कयो आहे शो कशिश टीवी ते, त उहो एक्सपीरियंस सुठो रहियो। हिन खां अलावा छा प्लानिंग आहे? बुटीक वग़ैरह कुझु खोलियो था या छा? बिज़नेस जे हवाले सां? बुटीक न मतिलबु मुंहिंजो एक्टिंग जे हवाले सां ई आहे, पंहिंजो मतिलबु यूट्यूब लाइ माना हूअ बि कमु आहे, हूअं बि फील्ड में बि अॻिते जेके बसि आहिनि उहे प्रोजेक्ट ऐं जेके कुझु जेके न थी सघिया जेके उन टाइम बि माना ऑफर्स हुयूं कुझु डिले जे माना प्रोजेक्ट माना अॻिते जेको बसि आहे अॻिते माना आहे फ्यूचर। अच्छा, ड्रेसिंग जी ॻाल्हि थिए थी त कहिड़ी क़िस्म जी ड्रेसिंग आहे मूंखे वणंदी आहे? मुंहिंजी पसंदि जी घणो करे अम्मी खे ख़बर आहे त अम्मी बि माना उहे शयूं वठींदी आहे, मां उहा बि शॉपिंग माना इहा बि थोरो मूं में आहे छोकिरी में आधार कार्ड शॉपिंग बि तमामु मूंखे घटि इंट्रस्ट आहे शॉपिंग में, त कंदी अम्मी घणो मुंहिंजी शयूं शॉपिंग जो बि माना इहो घटि ई हूंदो आहे, बाक़ी जेको इंसान ते सूट करे घणो वेस्टर्न ईस्टर्न माना ईअं न आहे, सलवार कमीज़ बि सुठी लॻंदी आहे, पैंट शर्ट बि। ऐं हाणे हस्बैंड तव्हांखे ॿुधाईंदो आहे त ही शइ पायो, हिन शो में वञो था, ही ड्रेसिंग हुजणु घुरिजे? कॾहिं कॾहिं मिसाल न करे मां घणो करे पाण ई सिलेक्ट कंदी आहियां, कॾहिं उहो बि मिसाल चवंदो त हे शइ। इहो 1 साल वारो एक्सपीरियंस कीअं रहियो भला शादी खां पोइ वारो? शादी खां पोइ वारो त ज़ाहिरा पहिरियां खां माना मतिलबु लाइफ में काफ़ी चेंज आहे, माना भलो ई रहियो आहे ऐं मतिलबु इलाही केयरिंग आहे, फरहान बि माना इलाही लिविंग माना घटि हूंदा आहिनि, माना मुंहिंजा इनलॉस बि माना उन खां वधीक उहो बि माना घणा केयरिंग ऐं तमामु सुठा आहिनि, त शादी खां पोइ माना कुझु जीअं रिश्ते मुंहिंजा भाउ भेण बि न आहिनि, उन्हनि रिश्तनि जी बि कोई कमी, त मूंखे उहे माना सिस्टर इन लॉ ब्रदर उन सूरत में मूंखे माना ऐं उतां बि मूंखे इलाही प्यारु मिलियो, त उहे रिश्ता शयूं त उहो चेंज हुन हवाले सां ईंदो आहे। पहिरियों बि फैमिली, पर हाणे जेको फैमिली हिकिड़ो वधीक शादी खां पोइ। अच्छा, अॻिते वधण लाइ फैमिली पंहिंजे माउ पीउ जी सपोर्ट हुजणु केतिरी ज़रूरी हूंदी आहे? माउ पीउ जी सपोर्ट हुजणु बिल्कुलु ज़रूरी हूंदी आहे, जेकॾहिं फैमिली में अगरि केरु ॿिया जीअं हूंदा आहिनि, अगरि अगेंस्ट ॿिया अक्सर हूंदा आहिनि फैमिलीज़ में, छोकी जंहिं पर माउ पीउ जी सपोर्ट उन्हनि खे हूंदी आहे त पोइ मिसाल उन्हनि खे माना उहा प्रॉब्लम उन्हनि खे परवाह करण जी या जेको उहो माना न आहे पवंदी ज़रूरत, ऐं मतिलबु हुजण बि घुरिजे, सपोर्ट हुजणु खपे न, जेकॾहिं सपोर्ट हुजे त पोइ
स्पेशली मन जेका न्याणी आहे उनखे अॻिते वधण में केतिरी हिमत मिलंदी आहे? उनखे अॻिते वधण में जेको कमु उहो करे सघे थो उन ई में अॻिते वधंदो न। कामयाबु माण्हू हुनखे चए थो ॿियो कमु त माना हुन में हुनजो माना उहो न हूंदो त माना सपोर्टिव हुजणु घुरिजे माउ पीउ खे, त उहे माना हूंदा आहिनि सपोर्टिव। अच्छा, असां जेके ॾिसंदड़ आहिनि, ज़ाहिर आहे मूं त न्यूज़ में घणो कमु कयो आहे, हीअ बि न्यूज़ मॉर्निंग शो आहे, त जेके माण्हू मिलंदा आहिनि उन्हनि जे ज़हननि में खोड़ सारा सवाल हूंदा आहिनि त मीडिया में फेम त आहे पर पैसो केतिरो आहे। पुछणु चाहे अव्हांखे माण्हू पुछंदा हूंदा तव्हां एतिरा ड्रामनि में कमु कयो, ॿियो चओ पैसो केतिरो आहे, या ॿियो चओ सवाल माण्हू कंदा हूंदा, या माण्हुनि जे ज़हननि में छा सवाल हूंदा आहिनि जॾहिं अव्हां सां मिलंदा आहिनि? माण्हू कंदा आहिनि, हा, पैसा कॾहिं मिसाल माण्हू पैसे जे हवाले सां, या इहो बि पुछंदा आहिनि त प्रोजेक्ट मां केतिरी मिसाल ॾिठी आहे, या ड्रामनि मां मिसाल छा थो वण थिए, इहे शयूं उहो त पुछंदा आहिनि। पर एतिरो आहे जो असां चऊं त हिन इंडस्ट्री में ई जेकॾहिं असीं रहूं त असीं सुठी लाइफ गुज़ारे सघूं था, कंहिं सुठे एरिया में पंहिंजे ॿारनि खे सुठो पढ़ाए सघूं था, एतिरो आहे? मतिलबु हा, नॉर्मल आहे, बजट एतिरो घणो न आहे। जैसे सिंधी मीडिया में मां उर्दू ते बि प्रोजेक्ट कयो आहे ज़ाहिर, त उर्दू ते वधीक आहे बजट जे हवाले सां। सिंधी मीडिया में त बाक़ी फेम जे वास्ते माना बजट माना एतिरो त आहे जीअं तव्हां चओ था, त माना उहो ॻाल्हि माना कुझु माना हा नॉर्मली। के डायरेक्टर एक्टर सभु एक्टर हुजनि, एक्टर हुननि जा पैसा खाई ईंदा आहिनि कास्ट जा, ईअं आहे? तव्हां सां कोई अहिड़ो सीन थियो टकरियो किथे पैसा फासी विया हुजनि? माना डिले थी वियो आहे, न देरि थी वेंदी आहे पेमेंट में, शयूं थी वेंदियूं आहिनि, पर कॾहिं पेमेंट खाए छॾी या छा कुझु माना ईअं न आहे। ओके, ख़ुशनसीब आहे। तानिया न न मूंसां बि ईअं न आहे थियो। तव्हां सां थियो आहे ईअं? हा, मुंहिंजो त कम ई न रहियो आहे न, असां त सैलरी बेस माण्हू। सैलरी बि देरि सां मिली वेंदी आहे तव्हांखे? देरि सां त ठीकु आहे पर मिली आहे। मिली आहे न कॾहिं ईअं बि थियो आहे, कुझु इदारनि में अहिड़ो बि कमु कयो आहे जो न बि खाइजण वारो। ज़ाहिर असां बि नवां हुआसीं, शुरू में इहे सीन असां सां थिया आहिनि। अच्छा, तव्हां इलाही सारे सॉन्ग्स में बि कमु कयो आहे फरीना, त तव्हांजो पंहिंजो पसंदीदार सॉन्ग कहिड़ो आहे? ॿ टे कुझु गाना आहिनि जेके तमामु घणा सुठा आहिनि, हुन मां फ़ैसिलो करणु माना करे ॿ टे शयूं ई तव्हांखे वणंदियूं आहिनि, हुन मां फ़ैसिलो करणु को हिकु माना सॉन्ग। तव्हांजे मुड़ुस खे कहिड़ो वणंदो आहे? हस्बैंड खे त तक़रीबन गाना ॾिठा हुनखे त सभई वणंदा आहिनि, की त मां वणंदी आहियां त मां हर गाने मुंहिंजा गाना सभई माना इहो आहे। गाना तक़रीबन सभई सुठा कया आहिनि, हिकु खां ॿियो वधीक फेवरेट आहे। बर्थ बि हो त कोई परदेस थो वञे, अहिड़े टाइप बि तव्हांजो कंहिं? हा, उहो थोरो मुंहिंजो ॿियनि सॉन्ग्स खां डिफरेंट आहे, मतिलबु थरी सॉन्ग थोरो हिन टाइप जो। ऐं उहो उनजो एक्सपीरियंस माना उहो बि माना इलाही ॾुखियो, हुनजी बि शूट इलाही ॾुखी आहे, सभु कॾहिं आउटडोर के शूट्स हूंदियूं आहिनि न, ॾुखियूं हूंदियूं आहिनि इलाही, त उहो बि माना ईअं महिनत हुनमें सभु हुयो, ऐं उहो बि सुठो सॉन्ग हुयो। माशाल्लाह, तव्हां एक्ट्रेस आहियो, ड्रामनि में कमु कयो था, छा चाहियो था त कहिड़े क़िस्म जो सब्जेक्ट हुजे? हाणे कहिड़े क़िस्म जा सब्जेक्ट माण्हुनि खे ॾेखारणु घुरिजे? असल में जेका पहिरियां हाणे स्टोरी में माना जेको उहा शइ न आहे रही जेका वीक थी, पहिरियां जेके स्टोरीज़ ड्रामनि जूं माना ईअं भलियूं भलियूं हूंदियूं फैमिली माना हिकिड़ो उन हवाले सां, त उहा जेके स्टोरीज़ उहे हाणे विझनि। हाणे जेका स्टोरीज़ में माना उहो न आहे रहियो। बाक़ी कीअं के हूंदा आहिनि प्रोजेक्ट्स अहिड़ा, पर मां मोस्टली जीअं पहिरियां माना हूंदा त हुन वारे सां सब्जेक्ट जेको आहे छा आहे सब्जेक्ट, जीअं तक़रीबन ड्रामनि में इहो हूंदो आहे की को न को सब्जेक्ट मैरिज ड्रामनि में हूंदो आहे, बाक़ी कोई। अच्छा, मुंहिंजो ही एक्सपीरियंस रहियो आहे, मूंखे जेतिरी बि मूवीज़ या ड्रामा मिलिया आहिनि त हर ड्रामे में दुल्हन ज़रूर थी आहे। तव्हां सां ईअं थियो आहे? मां वरी आहे तमामु घटि, मुंहिंजो माना ब्राइड जो माना एतिरो न आहे, तमामु घटि दुल्हन ठही आहे ड्रामनि में, को ॿ टे ड्रामनि में आई ठही हुनमि, दुल्हन जो एतिरो न आहे। मां सभु मुंहिंजी जेतिरा बि सर्च कंदो आहियां ब्राइडल ज़रूर थी आहे। अच्छा, पोइ कीअं मैनेज कंदा आहियो एक्टिंग खे, पंहिंजी पर्सनल लाइफ खे, वरी हस्बैंड बि आहे? बिल्कुलु बैलेंस करिणो पवंदो आहे। वरी त मां जेको जीअं शुरू खां जो त मां पंहिंजी पर्सनल लाइफ खे माना बैलेंस आहे, माना उहा बि हिकु लाइफ आहे। मां शुरू खां ई माना इन लाइफ खे जेको आहे वधीक तरजीह ॾिनी आहे, त मां हमेशह जेको आहे न त बसि मां एक्टिंग में बसि मां हिन ई जेको आहे शइ लाइ जीअं थी, माना हिकिड़ो बसि माना मीडिया जे लाइ इन्हनि शयुनि लाइ जेको मतिलबु सोशल मीडिया जा कमु, माना मां थोरो हुनखे पंहिंजी पर्सनल लाइफ खे हमेशह शुरू खां तरजीह ॾिनी आहे। बैलेंस ई ज़्यादा बैलेंस त करिणो हूंदो आहे लाइफ में। ऐं कॾहिं सैड थींदा आहियो या कॾहिं अहिड़ी मायूसी वग़ैरह थींदी आहे त पोइ छा कंदा आहियो? मायूसी वग़ैरह वैसे ताईं मूंखे ध्यानु लाॻे राति मां, या कॾहिं माना ईअं न आहे त मां मायूस माण्हुनि खां बि मायूस थी वेंदो? हा, न हा, हू माना उहो ई त असल में त हर जॻह ते इहो ई हूंदो आहे न, असांखे लॻे यादि नथो थोरो सभु, पोइ माना उहा शइ इंसान में उहा ईंदी आहे। सभु पेशेंस आहे, इंसान जॾहिं पॉज़िटिव सोचंदो आहे त पोइ वरी मायूसी शयूं जेको इंसानु पंहिंजो जॾहिं ज़हन ठीकु कंदो आहे त पोइ उहो
निकिरी वेंदी आहियां सम्झंदा पोइ माना फ्रेश जेको आहे सो ज़हन थींदो आहे कुझु थोरो करे करे नेगेटिव या ईअं बि थी वेंदो आहे पर घणो त चइजो नेगेटिव मुंहिंजो घणो रही न आहे सघंदो ज़हन शुरू खां माना ईअं ई आहे पॉज़िटिव त हर टाइम मायूसी इहे शयूं। पॉज़िटिव घर जो कहिड़ो कमु पाण कंदा आहियो? घर जो कहिड़ो कमु? घर जो कहिड़ो कमु मां घणो माना हा किचन जो कमु जेको आहे सो कंदी आहियां पंहिंजे रूम जो माना एतिरो वधीक कमु जेको आहे न आहियां कंदी पर हा एतिरो किचन खां यादि पचाइण पचाइण कुकिंग में जेको आहे हा घटि कंदी आहियां कॾहिं कॾहिं जेको आहे करे वठंदी आहियां थोरी घणी जेको आहे बसि ईंदी आहे पोइ बाक़ी हस्बैंड ठाहींदो आहे थोरी घणी तव्हां हस्बैंड बि जेको आहे करे ठाहे मुंहिंजे हिकु ॿ माना डिशेस जेको आहे ठाहे हूंदो आहे कॾहिं मां हुन लाइ ठाहियां करे मिसाल अम्मी मदर इन लॉ ईअं जेको आहे सभु। अच्छा मीडिया में कॾहिं झेड़ो थियो आहे अमां जो कंहिंसां के लेडीज़ सां या जेंट्स कंहिंसां कॾहिं झेड़ा माना शुरू में कुझु यादि कयो? मुंहिंजो किथे मिसाल ईअं थी वेंदो आहे कंहिंसां मिसाल जेको आहे अगरि को माना झेड़ो आहे का शुरू त शुरू में उहो बि हींअर जेको आहे सो कल्ह झेड़ो मुंहिंजो बि न हेरियो जहिड़ो हूंदो आहे मुंहिंजो माण्हुनि सां हूंदो आहे मां घणो कर इहो हूंदो आहे त मां जितो वधीक बहितरु इहो ई सम्झंदी आहियां त इग्नोर करणु ऐं ख़ामोशी कई शयूं मां बहितरु सम्झंदी आहियां जज़्बाती या घणी हूंदी की मुंहिंजे लाइ मिसाल छा थो चई या उहो जेको मां उन्हनि खे बिल्कुलु लाइटली वठंदी आहियां जेको अगरि मुंहिंजे बारे में केरु त केरु मुंहिंजे लाइ नेगेटिव आहे कंहिंखे मूंसां मिसाल इहो आहे प्रॉब्लम अक्सर पहिरियों छो कंहिंखे माना इहो बि रहियो त मां त चऊं त माना अरबो माण्हुनि खे माना ईअं थींदो आहे प्रॉब्लम त पोइ उन्हनि जो जेको आहे सभु प्रॉब्लम आहे त मां त कीअं फेस कंदा आहियो उन्हनि प्रॉब्लम खे फेस बसि पर इग्नोर कंदी आहियां त पोइ उहो जेको आहे सिंधी माण्हुनि खे अहमियत ई न आहे माण्हुनि खे इंपॉर्टेंस ई न बसि इग्नोर कंदी आहियां त फेस जेको आहे छा उहो पाण जेको आहे उहो सोचनि उन्हनि खे माना मूंखे त जेको आहे न आहे का माना का शइ अगरि हूंदी आहे इंसान में तॾहिं उन्हनि खे माना ईअं थिए थो त उन्हनि खे का प्रॉब्लम उन्हनि जे करे उन्हनि जी तरफ़ां का शइ अगरि उहो थी सघे थी को मसइलो आहे छा बाक़ी मुंहिंजो कंहिं सां झगड़ो न आहे रहियो शादी खां पोइ भला फरहान डांस सेखारण पहिरियों फरहान सां जीअं मुलाक़ात थी डांस जो पर डांस जो या हिकिड़ो आर्ट सां तालुक़ु हूंदो आहे न एक्टिंग डांस डांस जो बि शुरू करण जो शौक़ु हुयो पर हींअर त अञा थोरो घटि थी वियो आहे त वञणु थियो मुंहिंजे ख़्याल शीमा किरमानी ॾांहुं न शीमा करमानी ॾांहुं हा वञणु थियो पर हुते मां कंटिन्यू न कयो माना मां सिखियो माना हिकु दफ़ा हिकु क्लास में वई हुअमि हुन खां वधीक जेको आहे असां कंटिन्यू न कयो वई फॉरेनर्स जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं ऐं यकीनन तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं ऐं असांजी बि कोशिशि हूंदी आहे त नवां नवां गेस्ट असीं पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि खे ज़हमत ॾियूं अवां सां उन्हनि जी कचहरी करायूं ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि रुख आहिनि उहे ॼाणण जी कोशिशि कयूं सो ज़बरदस्त कचहरी रही असांखे मज़ो आयो ऐं असां उमेद कयूं था तव्हांखे बि यकीनन उन्हनि जूं ॻाल्हियूं पसंदि आयूं हूंदियूं सो हिते असीं वठंदासीं ब्रेक खां पोइ बि हिन प्रोग्राम में जेके मुख़्तलिफ़ सेगमेंट आहिनि उहे असीं शामिलु कंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी वापसि अचूं था ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते अञा असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। जी तरह से हिकु दफ़ा ॿिया तव्हां सभिनीनि खे चवंदासीं भली कार हाणे सेगमेंट जो टाइम थियो आहे सोशल मीडिया जे जहान में झाती पहिरीं तस्वीर मूं वटि आहे तव्हांखे धरती टीवी जी टीवी स्क्रीन ते नज़र अची रही हूंदी पाकिस्तान में ही पहिरीं मिसाल आहे त माउ पीउ जे वलीमे में ॿार जी शिरकत ऐं नंढो ॿारु शिरकत कई आहे पंहिंजे माउ ऐं पीउ जे वलीमे में केॾी सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे ऐं मूंखे हिकिड़ो यादि थो अचे उमर शरीफ़ साहिब जो जुमिलो त उहो चवंदा त यूरोप में ईअं थो थिए या ॿाहिरिनि मुल्कनि में ईअं थींदो आहे जो पहिरियां ॿार पैदा थी वेंदा आहिनि वलीमा पोइ थींदा आहिनि उन्हनि जा ॿार प्लेटूं धोराइण में टेंट लॻाइण में उन्हनि जी मदद कंदा आहियूं त मज़ा ई अंदाज़ में चवंदो पर हीउ पाकिस्तान में पहिरियों मिसाल आहे ऐं खोड़ सारनि माण्हुनि खे परेशानी बि थी ऐं काफ़ी माण्हुनि कमेंट्स में कया जॾहिं हीअ तस्वीर सोशल मीडिया ते वायरल थी त माउ पीउ जे वलीमे में नंढड़े ॿार शिरकत कई उन्हनि खे गोद में खणी करे जॾहिं शरीक थिया उन जो पस मंज़र बि आहे जेकर ॿुधाए बिल्कुलु पंजाब जी ही तस्वीर आहे लॉकडाउन जे करे जेको आहे वलीमो न थी सघियो आहे पोइ ॿार जी पैदाइश थी वई ॿार जी पैदाइश खां पोइ उन्हनि सोचियो त छो न हाणे वलीमो रखिजे उन्हनि वलीमो रखियो ऐं ॿार बि शिरकत करे वरिती उनमें वलीमे में जॾहिं ॿार खे खणी घोट कुंवार दाख़िल थिया उन जूं जेके तस्वीरूं निकितियूं उहे सोशल मीडिया ते काफ़ी वायरल थियूं ऐं BBC लंडन में बि ही न्यूज़ हली आहे घोट कुंवार खे कंहिंजो ॿारड़ो खयल आहे त पोइ उन्हनि वज़ाहत कई त असांजो ॿारड़ो आहे गुज़िरियल साल जॾहिं मार्च जे महीने में सख़्तु लॉकडाउन लॻो तॾहिं ई उन्हनि जो वलीमो थियल हो जेको न थी सघियो ऐं पूरो साल सवा साल उन्हनि लेट कई
ऐं उनखां पोइ उन्हनि जे घर में ॿारड़े जी पैदाइश थी ऐं ॿीहर जॾहिं उन्हनि वलीमो कयो त ज़ाहिर आहे वलीमे में उन ॿारड़े खे खणी आए त पाकिस्तान में चयो पियो वञे पहिरियों मिसाल आहे जेको ॿारु जेको आहे उहो पंहिंजे माउ ऐं पीउ जे वलीमे में शरीक थियो आहे। सो छो शरीक थियो? लॉकडाउन जे करे, छाकाणि त हुन वलीमो कयो ई कोन पूरो 1.25 साल, ऐं हाणे जॾहिं कयूं तेसिताईं ॿारु अची चुको ऐं हुन ॿार खे खणी करे उहे शरीक थिया आहिनि। सो हुन ते काफ़ी इंट्रस्टिंग जेके ॿारु वॾो थींदो ई चवंदो त मां त पंहिंजे पीउ जे वलीमे में हुयो। घणनि हंधनि ते इहे सवाल बि थींदा आहिनि त ॿार त मासूम चवंदा आहिनि त हा त असां किथे हुआसीं, मुंहिंजी शादी जी तस्वीरुनि में असां छो नज़र नथा अचूं। सो हीउ ॿारड़ो घटि में घटि इहो सवाल न कंदो छो हू वीडियो में हुननि जी तस्वीरुनि में मौजूदु हूंदो। सो ही लॉकडाउन जे करे ई सभु कुझु थियो। अव्हां जी टेलीविज़न स्क्रीन ते जेका ॿी तस्वीर अव्हांखे नज़र अचे पई, मुख़्तलिफ़ तस्वीरूं आहिनि। ही हैदराबाद तालके जेका आहे असिस्टेंट कमिश्नर आहे कंदील फातिमा मेमण, उन्हनि हिकिड़ो सुठो क़दम खयो आहे त टंडे जाम भरिसां उन्हनि अर्बन फॉरेस्ट खे हथी वठाइण लाइ हिकिड़ी तक़रीब कोठाई ऐं उते वणनि खे रंग रोगन कयो वियो। उते ख़ूबसूरत जेके रंग बिरंगी छटियूं ॿधियूं वियूं ऐं वॾी तादाद में हाणे माण्हू उते अचनि था घुमण जे लाइ। ही नंढड़े एरिया में हुननि इहा प्रैक्टिस कई आहे, पर केॾो सुठो थो लॻे आहे त छटियूं आहिनि। असां जॾहिं बॉलीवुड हॉलीवुड जूं मूवीज़ वग़ैरह ॾिसंदा आहियूं त उन्हनि में अहिड़े क़िस्म जा सीन नज़र ईंदा आहिनि या जेके मुख़्तलिफ़ फेस्टिवल थियनि पिया था उन्हनि में, पर हिते हुननि ही हिकिड़ी सुठी कोशिशि कई आहे जंहिंजी साराह थियणु खपे। हिते वञी करे मूंखे सॉन्ग बि ठाहिणु घुरिजे। वेंदा ज़रूरु, मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स जेके आहिनि हुते स्टोरीज़ वग़ैरह त हलियूं आहिनि हिननि जे हवाले सां, बाक़ी के कुझु गाननि जी शूट बि थी सघे थी, ड्रामनि जा के सीन जेके उहे बि हिते रिकॉर्ड थी सघंदा आहिनि। ख़ूबसूरत मंज़र आहिनि ऐं अहिड़ा मंज़र जेके आहिनि फिल्माइण ज़रूरु घुरिजनि। इलाही सही तस्वीरूं आहिनि थर जे हवाले सां, थर जी ख़ूबसूरती जे हवाले सां तव्हांजे साम्हूं तस्वीरूं आहिनि। ऐं थर में दीवारनि ते पेंटिंग थी रही आहे ऐं माशाअल्लाह जंहिं वक़्तु मां वई हुयसि जंहिं टाइम में कुझु टाइम पहिरां, त हुन वक़्तु ही पेंटिंग जी स्टार्टिंग थी हुई, त हाणे कंप्लीट थी वई आहे। हुते वञी करे माण्हू हुन पेंटिंग जे साम्हूं बीह करे पिक्स कढाइनि था ऐं असां वटि बि कुझु पिक्स पहुतियूं आहिनि। अव्हांखे उहे ॾेखारियूं पिया। ऐं ही थरपारकर जी जेका ज़िलई इंतिज़ामिया आहे उहा थरपारकर जी सूंहं खे हथी वठाइण जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़दम खणे पई ऐं थरपारकर में सियाहत खे हथी वठाइण जे हवाले सां मुख़्तलिफ़ क़दम खयां पिया वञनि। ऐं कुझु ॾींहं पहिरियां ई थर फेस्टिवल बि थियो, वॾे पैमाने ते माण्हुनि हुन में शिरकत कई। ही सभु उनजी हिकिड़ी कड़ी आहे त जॾहिं थर फेस्टिवल में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू आया त उन्हनि थरपारकर जूं जो जेको हेडक्वार्टर आहे मिठी, उनजा जॾहिं रोड रस्ता हुआ उते पेंटिंग कराई वई, ज़बरदस्त क़िस्म जी लाइटिंग कराई वई। ऐं ही नौजवान आर्टिस्ट आहे सारंग सिंधू, नवाबशाह सां हिन जो तालुक़ु आहे, ज़बरदस्त दोस्त आहे असांजो। उन्हनि जी ही महिनत आहे। थरपारकर जी ज़िलई इंतिज़ामिया उन्हनि खे हायर कयो ऐं हीअ जेके मुख़्तलिफ़ तस्वीरूं अव्हांखे नज़र अचनि थियूं, थरपारकर जूं ख़ूबसूरत दीवारूं अव्हांखे नज़र अचनि पियूं, उनजे पुठियां नौजवान आर्टिस्ट सारंग सिंधूअ जो जेको आहे उहो किरदारु आहे। ऐं हीअ दीवारुनि ते जेका पेंटिंग आहे उन्हनि जी थियल आहे जेका काफ़ी ख़ूबसूरत आहे। ऐं जीअं तानिया ॿुधायो त माण्हू पंहिंजूं गाॾियूं बीहारे करे उते वीडियोज़ भरनि पिया ऐं पंहिंजूं तस्वीरूं कढाइनि पिया। ईअं ई जेके वायरल थियल तस्वीरूं आहिनि से असां वटि पहुतियूं ऐं असां चयोसीं त उहे अव्हां सां शेयर करे वठूं। जेका वरी हींअर तस्वीर आहे उहा सिंध जी तालीम जेका सूरत हाल आहे, ॾाढी जेका ख़राबु सूरत हाल आहे उनजी निशानदही करे थी। ही ॿ मुख़्तलिफ़ तस्वीरूं आहिनि। गुज़िरियल प्रोग्राम में पाण शायदि लिखियासीं चिंची रिक्शा ते जेके ॿारड़ा जीअं सवार हुआ स्कूल खां वापसि पिया वञनि त कहिड़े हिसाब सां वञनि पिया, उन्हनि खे ट्रांसपोर्ट जी जेका सहूलियत आहे। सो अॼु बि हिकिड़ी ॿी तस्वीर असांखे दोस्तनि मोकिली आहे। ही बस आहे, उन ते बि ॾिसो उनजी छित ते पासनि खां कीअं ॿारड़ा जेके आहिनि उहे स्कूली ॿारड़ा उहे चिंबड़ियल आहिनि ऐं हिन सां डेंजरस जेके आहिनि उहे वाक़िया ख़तरनाक क़िस्म जा पेश अचनि था। सो वालदेन खे बि उन ते सोचणु खपे, ट्रांसपोर्ट फ़राहम कंदड़ जेके इदारा आहिनि या खातो आहे उनखे बि सोचणु खपे त ॿारनि जूं ज़िंदगियूं कीअं हू दाव ते लॻाइनि था। सो ईअं न करणु खपे। ऐं ॿी जेका तस्वीर आहे उहा हिकिड़े स्कूल जी आहे, ताज़ो जेके लाड़काणे जैकमाबाद में पासे में बरसातूं थियूं आहिनि, उनखां पोइ जेका गप आहे उते ग्राउंड में उनमें वेठल ई ॿारड़ा आहिनि, ॿाड़ियूं आहिनि जेके तालीम पिराइनि पियूं थियूं। ऐं हीअ हिकिड़ो अहिड़ो मंज़र न आहे, अहिड़ा खोड़ मंज़र असांखे नज़र अचनि पिया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते स्कूलनि जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। किथे चार दीवारी कोन्हे, किथे पाणी जी सहूलियत कोन्हे, बिजली जी सहूलियत कोन्हे, बिल्कुलु ईअं आहे। ऐं खोड़ दावाऊं थियनि थियूं, ऐलान थियनि था, पर अञा ताईं बजट हर कुझु सभु कुझु हुजण जे बावजूदि ते अमल नथो थिए, जेको इंतिहाई अफ़सोसनाक आहे। तालीम क़ौमुनि खे अॻिते वधाइण में अहम किरदारु अदा करे थी, पर असां वटि उन ते फोकस तमामु घटि आहे। उन ते जेसि ताईं असां फोकस न कंदासीं अॻिते न वधी सघंदासीं। तस्वीरूं अवां ॾिठियूं, उमेदु आहे तव्हांखे इलाही पसंदि आयूं हूंदियूं। हाणे ॾिसंदासीं वीडियो, ऐं पहिरीं वीडियो मूं वटि आहे। नाज़रीन, ही बि थर जे हवाले सां आहे, थर जी सफ़ाई जे हवाले सां। ऐं हुते जेके बि रोड आहिनि हुते कीअं रोशनी थी थिए, कीअं कलर्सफुल उन्हनि रोशनी हणी आहे, उहे अव्हांजे साम्हूं आहे।
वीडियो। ज़बरदस्त कलर ऑफ थर जे नाले सां ही वीडियो सोशल मीडिया ते काफ़ी वायरल थी ऐं जीअं मां ॿुधायोसीं त थरपारकर जी ज़िलई इंतिज़ामिया जूं इहे कोशिशूं आहिनि हीअ वीडियो बि उनजी हिकिड़ी कड़ी आहे। पहिरियां दीवारुनि ते पेंटिंग वग़ैरह कराई वई उनखां पोइ उते जेके नंढा नंढा वण आहिनि ॿूटा आहिनि उन्हनि खे रंग बिरंगी जेका लाइटिंग आहे उहा कराई वई आहे। जॾहिं उतां गाॾियूं गुज़रनि थियूं त काफ़ी हिकिड़ा ख़ूबसूरत मंज़र जेके आहिनि उहे ॾिसण में अचनि था। इन मां ताने हिकिड़ी ॻाल्हि इहा त थिए थी जेकॾहिं ईअं ई जीअं थरपारकर जी ज़िलई इंतिज़ामिया करे थी ॿिया जेके असांजा 32 डिस्ट्रिक्ट्स आहिनि उतां जी इंतिज़ामिया में जेकॾहिं चाहे त ईअं ई हू बि पंहिंजे इलाइक़नि खे ख़ूबसूरत बणाए सघे थी। इन सां हिकिड़ो सुठो इमेज न सिर्फ़ु मुल्की लेवल ते पर इंटरनेशनल लेवल ते असांजे शहरनि जो सुठो इमेज असीं ऐं हुते जा जेके माण्हू रहनि था मिठी जाइ या थरचा ऐं पाण नोट कयो आहे त उन्हनि जी इलाही तवजह हिन शइ ते हूंदी आहे, रुझान हिन शइ ते हूंदो आहे त असांजो मिठी केतिरो ख़ूबसूरत थो लॻे, असीं अञा हिन खे केतिरो ख़ूबसूरत ठाहे सघूं था। बिल्कुलु मूं वटि बि हिकिड़ी ॿी वीडियो आहे ऐं उहा ॿाहिरीं मुल्क जी वीडियो आहे, काफ़ी ख़तरनाक आहे। ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त कॾहिं बि अव्हां ईअं न कजो, बल्कि हीअ ॾिसो त हीउ माण्हू केॾो रोड क्रॉस कीअं थो करे, करतब ॾेखारे थो, काफ़ी डेंजरस आहे। हीअ बि कलाबाज़ूं खाईंदो हलंदड़ गाॾियुनि जे विच मां उहो रोड पार करे थो, कंहिं गाॾी जे हेठां लेटी थो पवे, वरी हुन पासे खां हिकिड़े जानवर खे खणी करे वरी वापसि अचे सो बहरहाल अव्हां पाण बि ॾिसो, हीअ सिर्फ़ु ॾिसण जी हद ताईं हिन खे महदूद रखिजो ऐं कॾहिं बि अहिड़ी प्रैक्टिस पाण न कजो, छाकाणि हिन सां अव्हां जी ज़िंदगीअ खे ख़तरो दरपेश अची सघे थो। तस्वीरूं बि अव्हां ॾिठियूं, वीडियोस बि अव्हां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जेका जीअं असांजी ॿी महिमान शख़्सियत असांखे जॉइन कंदी उन सां अव्हांजी कराईंदासीं मुलाक़ात। ही थोरो सस्पेंस आहे, उहा महिमान शख़्सियत केरु आहे, सो हुन सां जल्दी अव्हांजी करायूं था मुलाक़ात। वठूं था हिते मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अव्हांखे भलीकार चऊं था ऐं प्रोग्राम जे हिन हिसे में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधी ड्रामे जे हवाले सां। ओवरऑल असीं पाकिस्तान में जेको ड्रामो हिन वक़्तु लिखियो पियो वञे या जेके ड्रामा हलनि पिया था उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं, पर पंहिंजो फोकस रहंदो त सिंध जो जेको ड्रामो आहे उनजो जेको माज़ी आहे इंतिहाई शानदार रहियो आहे, पर हिन वक़्तु जेको उनजो हाल आहे उन ते खोड़ सारा सवाल उथनि पिया त सिंध जो ड्रामो या सिंधी ॿोली जो जेको ड्रामो आहे जंहिंखे जेका तरक़ी करणु खपे या नेठि उहो छो न करे सघियो आहे। उन ते असांजी कोशिशि रहंदी त ड्रामा राइटर जेके आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। पर हींअर इंतिहाई मशहूरु ऐं सीनियर एक्टर आहिनि साईं इस्माइल चांडियो साहिबु, उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ड्रामे जी तरक़ी छो न थी सघी या हिन वक़्तु सिंधी ड्रामे जो छा हाल आहे। उन ते चांडियो साहिबु तमामु घणी महिरबानी अव्हां असांखे टाइम ॾिनो। सर, अव्हांखे सम्झणु चाहींदासीं त हिन वक़्तु जेको ड्रामो लिखियो पियो वञे स्पेशली सिंधी ॿोलीअ में उन जी पोज़ीशन अव्हां कीअं पिया ॾिसो, उहो किथे बीठो आहे? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं, ड्रामे जी पोज़ीशन त साईं जेका हिनमहिल आहे उहा तक़रीबन जेके असांजा ॿिया जेके चैनल आहिनि सिंधी जेके चैनल आहिनि उन्हनि वटि ड्रामे जो नालो त आहे, बाक़ी ड्रामो त साईं नज़र कोन थो अचे। ऐं तक़रीबन काफ़ी सालनि खां मां बि चैनल इन ड्रामे सुठे न हुए अचण जे करे असां बि जेको आहे साइड थी विया आहियूं, ड्रामा कोन था कयूं उन्हनि जा। सबबु इहो छा आहे त असां वटि राइटर हाणे बि मौजूदु आहिनि, सुठा राइटर मौजूदु आहिनि, पर छा आहे जेका इंतिज़ामिया आहे उहा सुठो ड्रामो करण ई कोन थी चाहे। हीअ ड्रामा इन्हनि चैनलनि ते सुठा ड्रामा थिया आहिनि, टीवी ते तमामु बहितरीनु ड्रामा जेके मिसाल ईंदा पिया त ड्रामो त टीवी जो ऐं या असांजा जेके ॿिया जेके उर्दू ड्रामा आहिनि उते बि असांजा सुठा ड्रामा थियनि था। ॻाल्हि इहा आहे त ड्रामो सुठो करायो कोन थो वञे। जेके असांजा सिंधी चैनल बसि अॼुकल्ह छा आहे त सिर्फ़ु पैसे कमाइण जी सूरत में दुकान खोलिया पिया आहिनि त उहो सुठो दुकानदार हिते थी धंधो आहे, बाक़ी ड्रामे जो जेको सोच आहे या जेको सिस्टम जेको ड्रामे जो उहो टोटल ख़तमु थी चुको आहे। हुनजे करे त अॻे जेके ड्रामा थींदा हुआ उन में ॾिसंदा हुआ राइटर कहिड़ी लेवल जो आहे ऐं उन खां पोइ उन हिसाब सां सब्जेक्ट लिखाया विया हूंदा थींदा ऐं उन हिसाब सां पोइ जेके करेक्टर हूंदा हुआ उन करेक्टरनि ते जेको आहे जेके करेक्टर जिन एक्टरनि ते माना बीहंदा हुया फिक्स बीहंदा हुआ त उन्हनि खे माना बुकिंग मिलंदी त पोइ उन में छा आहे त उहो पंहिंजो आर्टिस्ट जेको आहे उहो महिनत कंदो। हाणे छा आहे त हिकु त ड्रामो सुठो लिखिजे कोन थो ऐं जेको डायरेक्टर आहे उहो डायरेक्ट बि सुठो कोन्हे, न वरी पोइ हुन में को कैमरामैन सुठो आहे, न वरी त हुन ड्रामे खे पियो का
उन पस मंज़र खे छा उहा म्यूज़िक ॾिनी थी वञे, उहा म्यूज़िक बि कोन्हे, एडिटर बि सुठो कोन्हे। हाणे छा आहे त जीअं मिसाल जी ॻाल्हि हिकिड़ो ईअं मिसाल जे हिकिड़ो डॉक्टर हुजे हुनखे चइजे बाबा तूं इंजीनियरिंग वारो कमु कर, ऐं वरी इंजीनियर खे चइजे बाबा तूं डॉक्टर वारो कमु कर। हाणे असां वटि सिस्टम इहो थी वियो आहे त उनजे करे असांजो ड्रामो पंहिंजी जेका हैसियत विञाए चुको आहे। चांड साहब ईअं छो थियो आहे, मतिलबु अव्हांजे ख़्याल में वक़्तु गुज़रण सां गॾु शयूं त बहितर थियणु खपनि पर असीं पोइते छो पिया वञूं? हाणे जदीद टेक्नोलॉजी आहे, कैमरा सुठा हुजणु खपनि, कैमरामैन सुठा हुजणु खपनि, एडिटिंग जा सिस्टम बहितर अची विया आहिनि, पोइ बि असीं पुठिते छो आहियूं? जो कारण छा फाइनेंशियल आहे, पैसे जो न हुजणु आहे या दिलचस्पी न हुजणु आहे? साईं बसि चाहे त पैसो आहे चैनल, हिकिड़ो चैनल हूंदो ॿ कलाक हलंदा, तंहिंमहिल टे चैनल आहिनि, पैसो आहे, उहो पैसो कमाइनि था ऐं पैसो सुठो कमायो आहे हुन खां चैनल खां वरी ॿिया चैनल ॿिया कारोबार करणु शुरू कया। पर छा आहे त ड्रामो कंहिं ड्रामे राइटर खां कोन थो लिकायो वञे। जेको मां तव्हांखे मिसाल ॾिनो त डॉक्टर जो कमु इंजीनियर खां थिए, इंजीनियर वारो कमु डॉक्टर खां थिए, त उहा शइ कहिड़ी थींदी? हाणे मूंखे कंहिं शइ जी मूंखे ॼाण ई न हुजे, मां उहो कमु कंदुसि, मूंखां रिज़ल्ट उहा ई मिलंदी। त हाणे छा आहे त जेके ड्रामे ठाहिराइण वारा असली ज़िम्मेदार उहे आहिनि जेके ड्रामो ठाहिराइनि था। उनखे ख़बर बि आहे असांजो ड्रामो ख़राब थो थिए, पर छा आहे उहो पाण था कनि, छो जो हुनखे खपे पैसो कमाइणो आहे, ऐं ड्रामो जेको आहे कहिड़ो बि थिए उन्हनि ते उनजो को बि तवजो कोन्हे। छा आहे त जे ड्रामो करणु चाहे माण्हू त ड्रामो थी सघे थो। हाणे जेके असांजा PTV ते कुझु ड्रामा थियनि था या हे जेके उर्दू ड्रामा हम TV आहे या ॿिया चैनल जेके बि आहिनि उन ड्रामा थियनि था, तव्हां ड्रामा ॾिसो त तव्हां वेही वेंदो। हाणे छा आहे त उहो ड्रामे जे हिसाब सां करणु, हाणे असां वटि हिकिड़ो सिंधी ड्रामो जेको ठहे थो त उनमें जेको आहे माना 8-10 15 जेको ड्रामो ठहंदो त साईं हुनमें छा हूंदो? टके जे बोर में मक्खी हूंदी त छा हूंदो साईं? सही। हाणे छा आहे त ड्रामे खे ॼाणे वारी तबाह कयो आहे, ड्रामो ख़राबु कोन थियो आहे, सही ख़राबु कयो वियो आहे। हाणे हुनमें छा आहे त उहे मालिक ज़िम्मेदार जेके चैनल आहिनि या जेके ड्रामा ठाहिराइनि था असली ज़िम्मेवार आहिनि। मूंखां बि हिकिड़ो दफ़ो ईअं कंहिं चैनल वारे इंटरव्यू वरितो, उहो सिंधी चैनल हो, त उते बि मूंसां इहो सवाल कयो वियो त मां चयो इहो तव्हां मालिकनि खे घुराए, चैनल जे मालिकनि खे जेको तव्हां हुन खां पुछा कयो त ड्रामो ख़राबु छो थो थिए? ड्रामो ख़राबु कोन थींदो, जो केरु करण वारो हुजे त ड्रामो सही थिए न। हाणे असांखे ड्रामो के ड्रामे जे हिसाब सां ॾिसंदासीं कोन त ड्रामो किथे थींदो साईं? ड्रामे जी कामयाबी जे लाइ कहिड़ी शयूं हुजनि ड्रामे में तमामु घणियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि? बाबा जेको जंहिं माण्हू जेको डायरेक्टर आहे हुनखे उहो डायरेक्टर हुनखे मिसाल ॻाल्हि सुठो राइटर आहे हुन खां सुठो ड्रामो लिखाए। जे आर्टिस्ट आहे हुनमें जेको आहे न त उहो आर्टिस्ट जंहिं ते उहो किरदारु आहे हुनखे उहो किरदारु ॾिनो वञे, मिक्स कास्ट न थिए। ऑप्शन असां वटि हूंदो ई कोन्हे। मां हिकिड़ो ड्रामो कयो ऐं हम TV जो, त मूंखे ॾाढी रखियल कान लॻी, त मां हुननि खे हफ़्ते खां पोइ शूटिंग आहे, मां त हफ़्ते खां पोइ मां ॾाढी न आहे, मां क्लीन शेव मां नथो करे सघां, या कंहिं ॿिए खां कराए या वरी 2 महीना इंतज़ारु कयो मां ॾाढी रखां। त हुननि छा कयो त उन कैरेक्टर खे ॾिसी करे उहो मूंखे चयो कंहिं 2 महीना इंतज़ारु कंदासीं, तव्हां वरी ॾाढी शेव छॾियो। पोइ 2 महीना खां ॿी हुन शूटिंग कई ऐं 2 महीना उहो रही ऐं हुन खां पोइ मूंखे घुरायो। त असुलु छा आहे त जेको जंहिं वटि कैरेक्टर ॾिनो वञे थो, जेको आहे हुन ते फिट आहे त उनखे ॾिजे त उहो ड्रामे खे बहितर करे थो। जे मिसाल जी ॻाल्हि मां कंहिं कैरेक्टर में फिट न आहियां, मूंखे सदा मां उहा रिज़ल्ट न ॾेई सघंदुसि। त हाणे छा आहे त सॼो जेको मिसकास्टिंग आहे, पोइ चाहे उहो डायरेक्टर जी हुजे, एडिटर जी हुजे, कैमरामैन जी हुजे, राइटर जी हुजे, सॼो सिस्टम इहो आहे। ऐं ड्रामो हिनमहिल ग्रामर खां बि ॿाहिरि आहे। ड्रामे जो ग्रामर थींदो आहे, ड्रामे जी ग्रामर जी चंद राइटरनि खे ख़बर आहे। उन चंद राइटरनि खे केरु बुक कोन थो करे, हुन खां केरु लिखाए कोन थो, छो जो उहे 5 था वठनि था। ॻाल्हि जेको सुठी शइ लिखी ॾींदो उहो 5 वठंदो, ऐं जेके शौक़ीन पुट आहिनि उहे इहे लिखी ॾेई था वञनि। असांजो सिस्टम ईअं गंद थी वियो आहे, जंहिंजे करे ड्रामो ख़राबु थी वियो आहे। अच्छा सर, पोइ अव्हांजी नज़र में कहिड़ो सब्जेक्ट हुजणु घुरिजे जंहिं ते लिखणु घुरिजे ड्रामो? बाबा सब्जेक्ट त हर सब्जेक्ट जेको आहे उहो बहितरीनु सब्जेक्ट आहे, छो जो जंहिं बि सब्जेक्ट खे तव्हां कंदो, पर छा आहे हुनखे करण वारो माण्हू हुजे जेको हुनखे ख़बर हुजे, उहो हुनजे लाइक़ु हुजे, त उन खां तव्हां करे थो ड्रामो कहिड़ो बि सब्जेक्ट हुजे उहो कामयाबु थी वेंदो। पर छा आहे लिखण वारो हुजे न, ऐं हुनखे वरी करण वारो हुजे, हुन में वरी कास्टिंग सही हुजे, त उहो ड्रामो बहितर थी सघे थो। पर जे उहे शयूं सभु हुन खां ॿाहिरि हूंदो,
जंहिं माण्हू खे ड्रामे जी ख़बर न हूंदी हुन खां ड्रामो लिखाईंदासीं या इंडियन फिल्मनि जो या पाकिस्तानी फिल्म या ॿियनि ड्रामनि जो कॉपी करे हेड़ींदासीं त पोइ उन ड्रामा चढ़ा ॾींदा। बेसिकली आहे त जेको जंहिं क़िस्म जो माण्हू आहे जंहिंजो जेको कमु आहे जो उन माण्हू को कमु करायो वेंदो त उहा शइ बहितर थींदी। पर जे उन खां कमु न करायो त जंहिं शइ जी मूंखे ख़बर न आहे मूंखे चवंदो बाबा तूं डायरेक्शन ॾे, मां एक्टर माण्हू आहियां, मूंखे चवंदो डायरेक्शन ॾे त मां कहिड़ी डायरेक्शन ॾींदुमि, मुंहिंजो उहो कमु ई कोन्हे। सही। या चलो मूंखे ड्रामो लिखी ॾे त मां राइटर त मां आहियां कोन। पर जे मां उहा लिखंदुमि त मां कहिड़ी जॻह लिखंदी त सॼो सिस्टम जेको इहो ईअं थी वियो आहे जंहिंजे करे ड्रामो असांजो सॼो पहुचे आहे। सही। अच्छा चांडू साहब, हाणे वेंदे वेंदे मां खां इहो बि सम्झणु चाहींदासीं, सिंधी ड्रामे ते पाण ओवरऑल ॻाल्हायो, पर पाकिस्तान में ओवरऑल जेके ड्रामा लिखजनि पिया स्पेशली उर्दू चैनल्स अवां हवालो ॾिनो, उन मां अवां केतिरो मुतमिन आहियो ऐं ॿिया जेके ॿियनि मुल्कनि जा ड्रामा हिते हलनि पिया, ख़ासि तौर ते तुर्की जा ड्रामा असां वटि काफ़ी पॉपुलर थिया, मशहूरु थिया आहिनि, उहो जेको रवाजु हिते शुरू थियो आहे डबिंग वारो, उनखे कीअं पिया ॾिसो? साईं छा आहे त इहो डबिंग जो रवाजु आहे पूरी दुनिया में थो हले। उहो त हिकिड़ी आसान तरीक़े सां हिकिड़ी क़ौम खे सम्झाइणी अचे। मिसाल जी ॻाल्हि आहे इंग्लिश ड्रामो जो तुर्की ज़बान में हूंदो तमामु असां सम्झंदा आहियूं त उहो हुनखे सवलो तरीक़ो कयो आहे। सुठी ॻाल्हि आहे त जेको आहे आसान तरीक़े सां जेको आहे माण्हू जो ॿुधायो वञे थो उहो सम्झे थो। बाक़ी हाणे ड्रामो त हाणे उहो तारीख़ी ड्रामो आहे उनखे ख़ाली असां उनजी बजट था ॾिसो, वरी हुनजा तव्हां आर्ट था ॾिसो, अहिड़े तारीख़ सां असां वटि PTV जे पुराणा ड्रामा इहे तारीख़ी थिया त तव्हां उन्हनि जी रिज़ल्ट ॾिसो, अञा ताईं माण्हू खे यादि आहे। या असांजा ॿ टे चैनल आहिनि जेके सिंधी उर्दू जेके बि चैनल ड्रामे करण वारा जेका तव्हां उनखे जे तव्हां ॾिसंदो त उनजो बि ड्रामो तमामु बहितरीनु थिए थो। त शायदि ड्रामे जे हिसाब सां ॾिठो वञे त ड्रामा हाणे बहितर थियनि था, पर शायदि अक्सरियत घटि आहे सुठनि ड्रामनि जी। अच्छा सर, अव्हांजी नज़र में ऑडिशन वठणु एक्टर जो ज़रूरी हूंदो आहे? ऑडिशन वठी करे हुनखे ड्रामे में कास्ट कजे या अॼुकल्ह जीअं थिए थो ऑडिशन जो वठण वारो त सही हुजे, ख़बर त हुजे ड्रामे जी। बिल्कुलु। असां वटि छा आहे ड्रामा जेका वेठा आहिनि मथे हुनखे पाण खे ड्रामनि जी ख़बर एतिरी कान्हे त उहो ऑडिशन छा वठंदा। जेको डायरेक्टर जी नज़र अहिड़ी तेज़ हूंदी आहे थोरो बि जे स्क्रिप्ट हुन खां पढ़ाईंदो त हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे कहिड़ी लेवल जो माण्हू आहे, कमु करे सघे थो, हिन में उहे जरासीम आहिनि न आहिनि, उहा हुनखे ख़बर पइजी सघे थी। अच्छा सर, एक्टर या डायरेक्टर जो पढ़ियो लिखियो हुजणु केतिरो ज़रूरी आहे हिन फील्ड में? बाबा जे इल्मु आहे त इल्मु त तमामु सुठी शइ आहे। असां वटि यार मां जे ॻाल्हि कंदुसि त मां त किथां बि कोन सिखियो हुअसि। असां सिधो समझ PTV वियासीं, उते जेके उस्ताद हुया डायरेक्टर हुया या जेके दोस्त हुया उन्हनि खां ई सिखियोसीं। पर असली ॻाल्हि छा आहे त टैलेंट हुजे, जे टैलेंट जंहिंमें आहे त पोइ जेको आहे जोरी हुनखे तराशींदो त उहो थी वियो। बाक़ी जे मिसाल जा मां कोई शौक़ीन हुजे या मां शौक़ु करे अचां उहो शौक़ी हूंदो आहे। हर माण्हू एतिरो नथो थी सघे, कुदरती जी सराह हूंदी आहे जंहिंमें सराहत हूंदी आहे उहा ॿाहिरि निकिरंदो, पर उहा सराहत वरी सुञाणप हुजे, वरी उन क़िस्म जो वरी उन लेवल जो डायरेक्टर हुजे जेको उनखे सम्झे। त जीअं मिसाल चवंदा न जोरी जेको हूंदो आहे उहो हीरे खे सुञाणंदो आहे, पोइ तराशींदो आहे ख़बर पवंदी। बाक़ी जोरी न पोइ पथर आहे, उहो पथर बि खणींदो आहे, उहो हीरो त कोन निकिरंदो, उहो पथर ई हूंदो। थैंक यू सो मच सर। तमामु घणी महिरबानी अवांजी इस्माइल चांडियो साहब असांखे टाइम ॾिनो। सीनियर एक्टर इस्माइल चांडियो साहब जी राय मां ॿुधी, पाकिस्तान में ओवरऑल जेको ड्रामो लिखियो पियो वञे उनजे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते जेको सिंध में सिंधी ॿोली में ड्रामो लिखियो पियो वञे उनजे हवाले सां जेके संदन ख़दशा आहिनि त हीउ ड्रामो कीअं जेको आहे आहिस्ते आहिस्ते पुठिते थींदो पियो वञे, उनखे असीं कीअं अॻिते आणे सघूं था, उनजे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ उन्हनि तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि, जेकॾहिं उन ते अमल कजे त सिंधी ड्रामो जेको माज़ी में उनजो ओज हो उहो हिकु भेरो ॿीहर हू हासिलु करे सघे थो। उन ते ई पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु सीनियर जेके ड्रामा राइटर आहिनि ऐं कहाणीकार तारिक कुरैशी साहब उहे बि असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। जी तारिक कुरैशी साहब, तमामु घणी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो ऐं अॼु असीं ॻाल्हि ॿोल करे आहियूं सिंधी ड्रामे जे हवाले सां त उनजो माज़ी जेको एॾो शानदार हो, पर उनजो हाल जेको आहे उहो हाल ॾाढो ईअं खणी चइजे त को एॾो बहितर कोन्हे ऐं उन ते खोड़ सारा सवाल उथनि पिया। सो अव्हां कीअं पिया ॾिसो जेको अॼुकल्ह सिंधी ड्रामो लिखियो पियो वञे तारिक साहब? नसीर तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे लाइन ते वरितो। हाणे मूंखे ख़बर न आहे त तव्हांजे प्रोग्राम में कहिड़ा कहिड़ा महिमान आया आहिनि। ज़ाहिर आहे त उहे जेकॾहिं हूंदा त ड्रामे जा ई माण्हू हूंदा ऐं मूंखां वधीक सुठो ॼाणंदा हूंदा। तो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहे मूंखां बहितर ई ॻाल्हाईंदा, पर जेका मुंहिंजो जेका आहे नंढड़ी ॼाण आहे उन मुताबिक़ त ड्रामो जेको कंटेंट आहे अॼु बि सुठो लिखिजे थो जी, ऐं जेकॾहिं नथो लिखिजे मिसाल तौर प्रोड्यूस नथो थिए, हिकिड़ो ड्रामो
जेको असां वटि हले पियो थो मुख़्तलिफ़ असांजे प्राइवेट चैनल्स ते जेके सैटेलाइट चैनल्स आहिनि उन्हनि सां त उहो ख़ासि तौर ते जेको ड्रामा निगार आहे असां वटि स्पेशलाइज़ेशन हाणे जीअं दुनिया स्पेशलाइज़ेशन न वधे पई न त ड्रामे जी फील्ड जा माण्हू बि पैदा थिया आहिनि तो बराबरि उन माण्हू खां लिखाइजे त ड्रामो लिखी जेको आहे सुठो थी सघे थो ड्रामा सुठा लिखण वारा आहिनि कंटेंट आहे कंटेंट हासिल करे सघिजे थो मुंहिंजी जेका पॉइंट इहा आहे त ड्रामो सुठो जेकॾहिं असां चाहियूं था त उहो लिखिजी सघे थो अॻु में छा हुयो जो असां वटि जेको असांजो शॉर्ट स्टोरी राइटर हुयो कहाणीकार हुयो ऐं बेसिकली असांजा जेके कहाणीकार हुया उहे तमामु वॾा आलिम बि आहिनि माना ऐं उन्हनि खे स्कॉलर मञी पियो आहियां मिसाल तौर साईं कमर शहबाज़ साईं आगा सलीम साईं अमर जलील साहिबु साईं रज़ा कुमार साहिबु ऐं केतिरा साईं मलक आकाणी साहिबु साईं कुझु आगा रफ़ीक साहिबु ऐं ज़ामिन तमामु बेशक नाला वठंदुमि मूंखां काफ़ी नाला रहिजी वेंदा ऐं नाइंसाफ़ी थींदी उन्हनि मूंखां मसइलो थींदो आहे जो मूंखां नाला माना मां वठण जे हिन में त नाला रहिजी वेंदा पॉइंट इहा आहे त असां तमामु वॾा जेके राइटर हुया उहे बेसिकली कहाणी जी शोबे जा हुया जंहिंसां शमशेर हैदरी हुयो खोड़ सारा माण्हू हुया जिन ड्रामो लिखियो पर उहो बुनियादी तौर ते उन्हनि खे इहा ख़बर हुई त स्टोरी थींदी छा आहे कहाणी छा थींदी आहे जॾहिं कहाणी ख़बर हूंदी कहाणी पढ़ण जी ख़बर हूंदी कंहिं ॻाल्हि खे ॿुधाइण जो अंदाज़ कीअं हुजणु घुरिजे ॻाल्हि कची कीअं कणिजी कीअं उनखे किथे आणे हुन में कंफ्लिक्ट कीअं पैदा कजे हुनखे कीअं आणे हुन क्लाइमेक्स ते पहुचाइजे इहो सभु कुझु ड्रामे में विझी सघिबो आहे पर ड्रामे में थोरी मैथमेटिक्स कीअं हूंदी आहे ऐं कहाणी में ॾाढो माण्हू आज़ादु हूंदो आहे खुलियल हूंदो आहे कहाणी में त माण्हू जंड ते चढ़ी हलियो वेंदो कॾहिं मरीज़ ते हलियो वेंदो कॾहिं कंहिं कशा में हलियो वेंदो ड्रामे में मजबूरी आहे त तव्हां नथा ॾेखारे सघो सभु कुझु उहो जो पढ़ण ड्रामा राइटर लिखी छॾियो हिकिड़ो जुमिलो त बादशाह सलामत खेमे जो पर्दो हटाए ॾिठो त मैदान में मैदान कारसाज़ में गमठान जी जंग लॻी पई हुई उहा किथां अचे उहा छा अचे गमठान जी जंग तो कहाणी जे लिखण में लिखिजे थी उहा त ॾाढो आराम सां लिखिजी वञे थी ऐं हुन में माण्हू राइटर ॾाढो आज़ादु आहे उहा अहिड़ी सोलो फ्लाइट आहे जो किथां ॿियो किथे वञी पहुतो पर ड्रामे में ॾाढियूं लिमिटेशन्स हूंदियूं आहिनि अच्छा हिते हिकिड़ो ॿियो बि ॻाल्हि आहे जेको मां चवां थो त इहो दूर थियणु घुरिजे त ड्रामो प्योरली लिटरेचर बि कोन्हे को ड्रामे जा पंहिंजा हिकिड़ा कमर्शियल मक़सद थियनि था तो ड्रामो ज़ाहिर जॾहिं पीछे रखे थो त पोइ हिकिड़ो त उनजो जेको उनखे उहो कमर्शलाइज़ थिए थो त उहो माना कंहिं न कंहिं तरीक़े सां टेंडर ते ई लिखिजे थो फरमाइश ते ई लिखिजे थो अच्छा ॿियो ख़ुदि खे फर्ज़ कर नसीर गोपांग हिकिड़ो ॾाढो शानदार ड्रामा निगार आहे ऐं मुंहिंजी दुआ अलाह करे थो तव्हां थी वञो पर मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां मिसाल तौरु नसीर हिकिड़ो शानदार ड्रामा निगार आहे पर हू वीचारो जॾहिं ड्रामो लिखंदो त उहो ड्रामो हुन लिखियो हुन हथ मां निकिरी वियो पोइ अची वियो हिकिड़े डायरेक्टर जे हथ में जेको ड्रामा डायरेक्टर आहे ड्रामा डायरेक्टर ईअं कोन कंसीव कंदो या उनखे ईअं कोन सोचींदो नसीर सोचियो हुयो अच्छा वरी पोइ ज़ाहिर त उन ड्रामा डायरेक्टर वरी माना कैरेक्टर खयां अदाकार थियईं को माईअ जो कंहिं मर्द जो कंहिं ॿार जो कंहिं पोड़ीअ जो कंहिं पोड़े जो उन जॾहिं कैरेक्टर खयां उहे अदाकार बि वरी हुन में शामिल थिया उन्हनि अदाकारनि उन किरदारनि खे कीअं परसीव कयो उन्हनि जी परसेप्शन छा आहे उन किरदार ॾांहुं अच्छा वरी अगेन ॻाल्हि इहा आहे त वरी लोकेशन हाणे तव्हांजी लोकेशन राइटर छा सोची कहिड़ो घर सोचियो हुयो कहिड़ो कमिरो सोचियो हुयो तव्हां बालकनी वारो कमिरो सोचियो हुनखे बालकनी वारो कमिरो न मिलियो तो या वरी तव्हां लिखो था समुंड हू समुंड ते न वञी सघियो कीअं ते हलियो वियो अच्छा कॾहिं कॾहिं लोकेशन ते मज़े जी ॻाल्हि थींदी आहे त मूंखे त इलाही तजुर्बो आहे न हाणे माना ड्रामो बि त थिए लोकेशन ते तस्वीरूं लॻियूं पयूं आहिनि तस्वीरूं ई लॻियूं पयूं साईं असां जंहिंखां किराए ते लोकेशन वरिती हुई न जंहिंजो बंगलो हुयो हुनजी तस्वीरूं लॻियूं पयूं मुंहिंजी तस्वीरूं लॻियूं पयूं पर असां जेके ॿ किरदार ज़ाल मुड़ुस ॾेखारिया उहे वीचारा निपट निदोरा हुया हुनजो केरु ई कोन हुयो दुनिया में धरी साईं केरु कोन हुयो हेतिरियूं सारियूं तस्वीरूं लॻियूं पयूं त इहे माना माइट हिननि जा गरबा न त इवन जेको तस्वीर लॻी पई हुई ड्रामे जे बैकग्राउंड में कैरेक्टर हूंदी आहे माहौल एनवायरमेंट जेको शामिल थींदो आहे ड्रामे जी कहाणी सां गॾु हलंदो आहे त हाणे उहो लोकेशन उहो सेट उन खां पोइ वरी जॾहिं ड्रामो तव्हां हलो ठाहे आयो कपिड़नि खे लटनि खे प्रॉप्स जेके आहिनि उन्हनि खे छॾियो इहे सभु शयूं छॾियो गाॾी छॾियो जिते तव्हां जे अमीर माण्हू खे ॾेखारियो उहो महिराण गाॾीअ में जॾहिं घुमंदो पियो रहे त माना हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे न ड्रामा ईअं ठहंदा आहिनि त हुन लिखियो बाबा तमामु वॾो बिज़नेसमैन हो लखापति करोड़पति अरबपति हुयो बिलेनियर हुयो उनखे कल्टस गाॾीअ में विझी ॾेखारियो था त माना इहा ठहंदी कोन्हे त इहे त वॾा ब्लेंडर भंड थींदा आहिनि ड्रामे में पर हलो ठीकु आहे उन खां पोइ
पोइ इहो आहे त ड्रामो जिन अचे थो तव्हांजी एडिटिंग सूट में न, एडिटिंग सूट में जॾहिं उहो ड्रामो आयो त उनजी एडिटिंग थिए थी। हाणे एडिटर अलाए जा फ़क़ीर आहिनि, हर को पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां थो करे। कंहिं ड्रामे खे ॾाढो माना शार्प हुनजी कटिंग खपे, माना हुनखे तेज़ जेको आहे सो माना एडिटिंग जी ज़रूरत आहे, हुन ड्रामे खे लूज़ रखी छॾियो। म्यूज़िक जेको आहे बैकग्राउंड जो उनजो वॾो फ़र्क़ु पवंदो आहे। उन खां पोइ लाइटनिंग, जेका तव्हां लाइटिंग कंदा आहियो, कलर करेक्शन, हुनजी जेको ॿियूं कलर स्कीमिंग जेकी शयूं हुजनि, हीउ जेको ड्रामो आहे उहो हिकिड़े राइटर जो न हूंदो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं मिसाल करे फ़र्ज़ु करियो हींअर बि तव्हां पुछंदो न अमर जलील साहिब सां, तव्हां पंहिंजा जेके ड्रामा तव्हांजा प्रोड्यूस थिया उन्हनि मां तव्हां मुतमइन आहियो? इवन त रहमतुल्लाह मांजूठी खां पुछंदो मुतमइन न हूंदा। जंहिं बि माना वॾे ड्रामा निगार खां तव्हां पुछंदो त चवंदो यार मुंहिंजो ड्रामो मूं जेको लिखियो हुयो उन मां 10% मस्त प्रोड्यूस थियो आहे। ऐं इहो सभु तजुर्बा पाण सभिनी ॾिठा आहिनि। तव्हां बि असां गॾिजी मीडिया ते कमु कयो आहे, ड्रामा लिखिया आहिनि, त ड्रामे में वीचारो राइटर वीचारो लिखी बसि पोइ हथ पंहिंजा कपिड़ा वेही रहंदो आहे। ऐं माना कॾहिं कॾहिं त माना तव्हांखे डिस्काउंट बि करिणो पवंदो आहे, यार बसि ठीकु आहे, हलो ठीकु आहे। कॾहिं कॾहिं तव्हांजे ड्रामे ते तव्हांखे ख़ुशी बि कोन थींदी आहे। तो पॉइंट जेका इहा आहे नसीर त ड्रामो सुठी कहाणीअ वारो लिखी सघे थो, पर जेकॾहिं तव्हां राइटर्स खे सुठो रिम्यूनरेशन ॾियो न, रिम्यूनरेशन या ऑनरेरिया या ऑनरेरियम या हुनजो कंपनसेशन या हुनजो मुआवज़ो जेको बि ॾियो, उजरत सुठी ॾियो त ड्रामो सुठो लिखी सघिजे थो। असां वटि मजबूरी आहे त सिंधी चैनलनि खे, जेके सिंधी चैनल्स आहिनि उन्हनि खे मार्केटिंग मां तमामु घटि हिसो थो मिले। जेको लॉयन शेयर आहे उहा तव्हांजी उर्दू मीडिया खाई थी वञे। तमामु घणा एंटरटेनमेंट जा चैनल आहिनि, उर्दू, पश्तो, ॿिया जेके चैनल आहिनि उन सभिनी खे इख्तियार मिलनि था, पर सिंधी चैनलनि सां वरी ज़्यादती आहे जो उन्हनि खे उहो शेयर नथो मिले जेको उन्हनि खे मिलणु घुरिजे। इहा पंहिंजी जाइ ते जेके चैनल जो मालिक आहे, ज़ाहिरा जेको ओनर आहे, या जेका उन कंपनी जा पार्टनर्स आहिनि, या उन्हनि जो हिकिड़ो रियल कंसर्न आहे जंहिंखे असांखे सम्झणु घुरिजे। पर पॉइंट इहा आहे त भला जिते हेतिरा हज़ार ख़र्च थियनि था त उते भला जेकॾहिं तव्हां हीरोइन खे त पैसा ॾियो था, पर हिकिड़ो नौजवान हिकिड़ो आहे उनखे त पैसा चवंदा ॾियो। अच्छा, जेके शयुनि ते बजट रखणु घुरिजे उन्हनि शयुनि ते बजट नथा रखनि। इहे सभु मसइला आहिनि। हर माण्हू वटि पंहिंजा पंहिंजा एक्सक्यूज़ हूंदा। ठीकु सर, तमामु घणी महिरबानी तारिक कुरैशी साहब। ऐं वक़्तु असां वटि घटि आहे, त हिकिड़ो डिघो डिबेट आहे त जेतिरी ॻाल्हि खोड़ नुक़्ता जेके आहिनि उन्हनि जी निशानदही तारिक कुरैशी साहब कई त ही शयूं आहिनि जिन खे बहितर कजे त सिंधी ड्रामो बहितर थी सघे। कंटेंट असां वटि आहे, पर उनखे कीअं बहितर कजे उनजे हवाले सां उन्हनि मुख़्तलिफ़ जेके पॉइंट्स आहिनि उहे ॿुधाया। सो तारिक कुरैशी साहब लख लाइक़, असांखे टाइम ॾिनो ऐं हिते असांजे प्रोग्राम जो जेको टाइम आहे उहो बि अॼु पुॼाणी ते पहुचे पियो। सो असीं अव्हांखे कंदासीं मोकिलाइण इंशाअल्लाह हयाती रही त सुभाणे हिकु भेरो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।